अस्सलाम वालेकुम। रंगत भरी शाम में मां तव्हांजी होस्ट ऐं दोस्त अज़रा ख़ान मुंहिंजी तरफ़ां त सभिनी खे सलाम क़बूल हुजे। कीअं आहियो? ठीकु आहियो? उमेद कयूं था त ठीकु हूंदव ऐं हमेशह वांगुरु अॼु बि असांजी इहा दुआ आहे त जिथे बि हुजो ख़ुशि हुजो, सदाईं गुलनि जी में कंदा मुस्कुराईंदा रहो। ऐं अच्छा, अॼु इहो थोरो जेको आहे न वधा जेको जंहिंखे चवंदा आहिनि न उहो कंदासीं। हमेशह असां इहो चवंदा आहियूं गुलनि जी में कंदा आहियूं मुस्कुराईंदा रहो, त गुल जेके आहिनि हाणे ॾिठो वञे त कॾहिं कॾहिं मुरझाइजी बि वेंदा आहिनि ऐं हिकिड़ो दफ़ो असां उन्हनि खे पटे ईंदा आहियूं त थोरी देरि खां पोइ मुरझाइजी वेंदा आहिनि, बल्कि उते ई मुरझाइजी वेंदा आहिनि। त लाइक इंसान बि ईअं ई आहे। हमेशह असां कोशिशि कयूं त खिलंदा रहूं ऐं पाण खे ख़ुशि रखूं त असां पोइ उन गुल जीअं हूंदासीं जेके टिड़ंदा रहंदा आहिनि। पर जेकॾहिं असां गुल खे पटे छॾींदासीं त उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे मुरझाइजी वेंदो। त ईअं ई पंहिंजी बि असांजी ईअं ई लाइफ बि ईअं आहे त अगरि असां थोरी या वॾी जेका परेशानी ईंदी आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर कंहिंजी लाइफ में नंढियूं वॾियूं परेशानियूं त हूंदियूं आहिनि। केर बि अॼुकल्ह जे जेको माहौल हले पियो उन में केर बि अहिड़ो माण्हू न आहे जंहिं वटि का परेशानी न हुजे। अगरि ॿार बि हूंदो उनखे बि परेशानी हूंदी त सुभाणे स्कूल वञिणो आहे, हीउ कमु करिणो आहे, हू कमु करिणो आहे, टीचर हीउ चवंदो, पोइ हीअं कंदो, पोइ हूअं कंदो। सो परेशानी त हर कंहिं वटि आहे, पर वरी बि कोशिशि इहा कजे त हमेशह ख़ुशि रहण जी कोशिशि कजे ऐं जेके असांजा ग़म ऐं ॾुख आहिनि उहे सभिनी सां शेयर न करणु खपनि त सुठी ॻाल्हि आहे। ऐं असां हमेशह सभिनी सां शेयर करे वठंदा आहियूं, पोइ कोई असांखे आथत ॾींदो आहे, कोई असांजो मज़ाक उॾाईंदो आहे, कोई अंदरि ई अंदरि ख़ुशि थींदो आहे ऐं कोई वरी सचे दिलि सां असांजे ग़म में शरीक बि थींदो आहे। छो जो 5 आङुरियूं त बराबरि आहिनि कोन, इक्वल ॻाल्हि करे नथा सघूं। त हर कंहिंजी पंहिंजे पंहिंजे सोच जी, उथण वेहण जी पंहिंजी पंहिंजी हिकिड़ी कैटेगरी आहे जंहिंमें माण्हू हलनि घुमनि पिया, फिरनि पिया, कंहिंजो खाइणु कीअं आहे, कंहिंजो पाइणु कीअं आहे, कंहिंजो उथणु कीअं आहे, कंहिंजो वेहणु कीअं आहे, कंहिंजो चवंदा आहिनि खिलणु कीअं त कंहिंजो रोअणु कीअं। सो इहे सभु शयूं असांजी लाइफ में त हलनि थियूं, पर असां कोशिशि इहा कयूं त हमेशह पंहिंजो पाण खे ख़ुशि रखूं। छो जो पाण अगरि असां ख़ुशि हूंदासीं, ॾिसो गुल टिड़ंदा आहिनि त ॿियनि खे वणंदा आहिनि न। जॾहिं इंसानु पाण ख़ुशि हूंदो आहे त पोइ ॿियनि खे बि ख़ुशि रखी सघंदो या पंहिंजी लाइफ जेका आहे उहा थोरी हैप्पी गुज़ारे सघंदासीं। सो कोशिशि कंदा कयो त पंहिंजो पाण खे ख़ुशि रखो। अच्छा, अॼु जो टॉपिक बि इहो ई हूंदो। टॉपिक बि इन ई ॻाल्हि सां रिलेटेड आहे त अॼु असां उन ते ॻाल्हाईंदासीं। हर कंहिं इंसान में का न का ख़ामी हूंदी आहे, चाहे इंसानु केॾो सुहिणो सुठो ठहियलु हुजे, पर वरी बि का न का अहिड़ी शइ हूंदी आहे उन में, या पोइ उनजी नेचर में हूंदी आहे या जेको आहे मतिलबु को न को उन में हूंदो आहे। सो उहा पाण खे ख़बर हूंदी आहे न। पर असांजे ॻाल्हाइण सां, असांजे उथण वेहण सां ॿिए खे पोइ ख़बर पइजी वेंदी आहे त हीअ कीअं आहे। सो छो जो ॾिस माण्हू जज करे वठंदा आहिनि त यार ई सफ़ा ईअं आहे, मतिलबु सादो माण्हू आहे, या असां जज करे वठंदा आहियूं त हीअ जेको आहे सफ़ा ईअं आहे, होशियारु माण्हू आहे। पर हिकिड़ी शइ आहे जेका इंसान खे सिर्फ़ु पाण खे ख़बर हूंदी आहे, उहा हूंदी आहे अणवणंदड़ आदत। त असां अणवणंदड़ आदत ते अॼु ॻाल्हाईंदासीं त तव्हां में अणवणंदड़ आदत कहिड़ी आहे पंहिंजी, जेका तव्हां एक्सेप्ट कंदा हुजो त हा वाक़ई में मूं में इहा आदत आहे ऐं इहा आदत मूंखे छॾणु खपे। पर इंसानु आहे न, उहो नेचुरलिटी में शामिलु थी थिए उहा शइ, त असां उहा छॾणु न आहियूं सघंदा। जीअं आउं पाण तां ईंदसि, छो जो हमेशह कुझु बि हुजे, तनक़ीद हुजे या कुझु बि हुजे, माण्हू पाण तां अचे त मां मुंहिंजे अंदरि में इहा शइ आहे त मां हर कंहिं ते ट्रस्ट कंदी आहियां। हर माण्हू ते, मतिलबु जेको खिली ॻाल्हाईंदो उन ते मां ट्रस्ट कंदी आहियां, उनखे सुठो सम्झंदी आहियां ऐं पंहिंजी हर हिकु शइ शेयर करे छॾंदी आहियां, हर ॻाल्हि शेयर कंदी आहियां। त ऐं मूंखे इहा ख़बर बि आहे त माण्हू ज़ाहिरी ॻाल्हि आहे कंहिंसां मां का ॻाल्हि शेयर कई, उन मुंहिंजी ॻाल्हि न रखी त उतां इहो सम्झो मूंखे धोखो मिलियो, पर आउं वरी ॿिए ते बि ओतिरो ई ट्रस्ट कंदसि, छो जो इहा मुंहिंजी आदत आहे, मां इहा आदत पंहिंजी छॾे नथी सघां। मूं में इहा शइ जेका आहे न उहा ॾिठी वञे त ग़लति आहे, मां पाण एक्सेप्ट कंदी आहियां त इहा शइ ग़लति आहे ऐं मूंखे काफ़ी माण्हू सम्झाईंदा बि आहिनि, चवंदा बि आहिनि हर कंहिं ते ट्रस्ट न करणु खपे, हर कंहिंसां कोई ॻाल्हि शेयर न करणु खपे। पर ॿी साइड वरी इहो माण्हू चवंदा आहिनि जेके दिलि जा साफ़ माण्हू हूंदा आहिनि उन्हनि खे ख़ौफ़ न हूंदो आहे न, उन्हनि खे इहा मुनाफ़क़त न सुझंदी आहे त कोई मूंखे नुक़सानु ॾींदो या मुनाफ़क़त कंदो या कुझु बि। त बहरहाल शायदि मां जेको खिली ॻाल्हाईंदो आहे उनखे सुठो सम्झंदी आहियां, छो जो आउं पाण कंहिंजे लाइ बुरो न सोचींदी आहियां। मुंहिंजे दिलि में बुराई न आहे त मूंखे ईअं लॻंदो आहे त कोई ॿियो मुंहिंजे लाइ बुरो नथो करे सघे, पर ईअं न हूंदो आहे। काफ़ी माण्हुनि बुरो कयो बि आहे ऐं करण जी कोशिशि बि कंदा आहिनि अञा ताईं बि, छो जो लाइफ आहे ज़ाहिरी ॻाल्हि, जेसि ताईं असां ज़िंदा आहियूं तेसि ताईं तव्हांजा दुश्मन बि हूंदा, तव्हांजा दोस्त बि हूंदा, तव्हांजी बुराई करण वारा बि हूंदा, त तव्हांजी भलाई करण वारा बि हूंदा। उहो माण्हू ई न आहे जंहिंजो को चवंदा आहिनि दुश्मन न हुजे, ऐं दोस्त त हूंदा ई हूंदा आहिनि, बज़ाहिर त सभु दोस्त ई आहिनि, पर दुश्मनी जेका आहे उहा हमेशह लिकी माण्हू कंदा आहिनि। सो तव्हांजी कहिड़ी उहा आदत आहे जेका तव्हां एक्सेप्ट कंदा हुजो त मूं में हीअ आदत बुरी आहे ऐं
कढणु खपे मूंखे उन ते मां इलाही नुक़सान बि खाधो आहे पर पोइ बि वरी माण्हू आदत खां जे चवंदा आहिनि मजबूर हूंदो आहे सुधरंदो न आहे सो तव्हां बि उहा कहिड़ी आदत आहे जेका तव्हांखे न वणंदी हुजे पर वरी बि आहे ऐं कढण जी बि कोशिशि कंदा आहियो पर या त निकिरी वेंदी आहे कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे के माण्हू कोशिशि कंदा आहिनि त उहा आदत उन्हनि खां छॾाइजी वेंदी आहे के कोशिशि कंदा रहंदा आहिनि पर उहा न थींदी आहे छो जो जंहिंजे मन में मेर न आहे हूंदी उहो माण्हू सभिनी लाइ सुठो सोचींदो आहे सभिनी खे सुठो सोचींदो आहे ऐं सभिनी जे लाइ भलो ई कंदो आहे भले पोइ अॻियां हली केरु उनजे लाइ भलो करे या न करे सो बहरहाल मतिलबु इहा आदत मूं में आहे त मुंहिंजी आदत इहा ख़राबु आहे मां मञा थी त तव्हां अॼु सभु ॿुधाईंदव त तव्हां में कहिड़ी आदत आहे जेको तव्हांखे न वणंदी तव्हां चाहियो था त उहा आदत ख़तमु थी वञे ऐं ॿी ॻाल्हि इहा बि मां कंदसि त जॾहिं बि कॉल कयो टीवी जो वॉल्यूम ऑफ टीवी जो वॉल्यूम बंदि या त टीवी ई बंदि छो जो जॾहिं बि तव्हां कॉल कंदव एॾी महिनत सां ऐं तव्हां यकीन कयो कॉलर्स इहो चवंदा आहिनि 200 दफ़ा असां नंबर डायल कंदा आहियूं तव्हां पाण ॿुधंदा आहियो ऐं उनजे बावजूदि कॉल न लॻंदी आहे त जंहिंजी कॉल लॻी वेंदी आहे त उहो माण्हू लकी आहे मक़सदु त पोइ तव्हां पंहिंजे लक खे हरूभरू छो था ख़राबु कयो इन जे करे तव्हां कोशिशि कंदा कयो त असां स्मूथली ॻाल्हाए सुकून सां उन खां पोइ असां रिपीट में प्रोग्राम ॾिसी वठूं त असां छा ॻाल्हायोसीं हमेशह तव्हांखे कहिड़ी नंढड़ी टिप बि ॿुधाईंदी आहियां त कंहिंखे भई ॾेई छॾियो मोबाइल ॾेई छॾियो ॿी का जेको तव्हांजो वीडियो क्लिप रिकॉर्ड करे ऐं तव्हांखे ॾेई छॾे या वरी रिपीट राति जो 12 खां 2 वॻे ताईं असांजो प्रोग्राम हलंदो आहे तव्हां रिपीट में बि ॾिसी सघो था सो बहरहाल जेको आहे जॾहिं बि कॉल कयो त टीवी जो वॉल्यूम बराए महिरबानी ऑफ रखंदा कयो ऐं अॼु जो मैसेज इहो हुयो त तव्हां पंहिंजो पाण खे ख़ुशि रखंदा कयो तॾहिं ई तव्हां को कमु करे सघंदव दुनिया में उथी वेही सघंदव ऐं जॾहिं असां ख़ुशि न आहियूं हूंदा त माण्हू ॾाढो ख़ुशि थींदा आहिनि ॿियो जेको माण्हू हूंदो उहो ॾाढो तव्हांखे ॾिसी ख़ुशि थींदो अॼु ख़ुशि न आहे मतिलबु इन जो कोई मक़सदु या का ॻाल्हि अहिड़ी का पूरी न थी आहे मतिलबु अपसेट आहे तव्हांखे कोई बि गमु आहे कोई बि ॾुख आहे छो जो हर कंहिंखे हूंदा आहिनि छॾे ॾियो मिटी पाओ उन्हनि ते ऐं अलाह साईं ते छॾे ॾियो जेको थियणो हूंदो अलाह साईं पाण कंदो ऐं अलाह साईं बि पाण ई चयो आहे त जेकॾहिं मूं ते छॾे ॾींदो त मां बि उहो ई कंदमि जेको तव्हां चाहियो था पर असां ज़ाहिरी ॻाल्हि इंसान आहियूं हुन शइ ते हर कंहिंजो पंहिंजो हिकिड़ो क़ाबू न हूंदो आहे नेचुरलिटी आहे ऐं के माण्हू हूंदा आहिनि हिमत वारा जेके सबर करे वेंदा आहिनि ऐं कहिड़ी बि हालत में ख़ुशि रहंदा आहिनि ऐं के माण्हू हूंदा आहिनि जेके थोरी ॻाल्हि ते बि ईअं वावेला कंदा आहिनि हल ज़ुल्म कहर थी वियो असां सां हीअं थी वियो हूअं थी वियो सो बहरहाल इहो न करणु खपे हमेशह ख़ुशि रहणु खपे ऐं ॿी ॻाल्हि इहा त कॉल आहे इस्लामाबाद खां कादिर बख़्श भाउ जी कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम जी वालेकुम सलाम भेण ख़ुशि आहियो ख़ैर आहे अल्लाह जो शुक्र भाउ तव्हां ॿुधायो कीअं ठीकु ठाक अलहमदुलिल्लाह तव्हां ख़ुशि लॻा पिया आहियो मां हाणे बसि टीवी खे ऑन कयो त तव्हांजो मतिलबु ॿुधोसीं ॾाढी ख़ुशी थी असांखे परदे जी रही आहे तमामु ख़ुशी थींदी आहे असांखे हेलो जी हेलो भाउ जी 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 आवाज़ अचे पियो मुंहिंजो जी हाणे अचे पियो थोरो रिपीट कजो छा पिया चओ हेलो जी जी थोरो रिपीट कयो छा पिया चओ आवाज़ अचे पियो मुंहिंजो भेण हाणे अचे पियो आवाज़ तव्हांजो टॉपिक पंहिंजी ॿुधायो टॉपिक ॿुधायो भेण जी हेलो हेलो जी जी आवाज़ अचे पियो तव्हां ॻाल्हायो भाउ हा त कॾहिं कॾहिं महफ़िल में संगत में कॾहिं कूड़ ॻाल्हाइण बि पवंदो आहे न त इहा मूंखे आदत कान थी वणे हा बिल्कुलु सही चयो तव्हां अच्छा हा तव्हांजी पंहिंजी आदत आहे बसि कॾहिं कॾहिं थी वेंदी आहे कॾहिं कॾहिं थी वेंदी आहे चलो सही आहे इहो मञो था त बि इहा बि वॾी सुठी ॻाल्हि आहे पर कोशिशि कयो त हिन आदत खे कढी छॾियो बसि हाणे कढी छॾींदासीं हा इनशाला ॿियो कुझु चवणु चाहींदो भाउ न बसि अल्लाह ख़ुशि करे अच्छा इस्लामाबाद में छा कंदा आहियो जॉब कंदा आहियूं जॉब कंदा आहियो कहिड़ी बस उहा सीक्रेट आहे ओके ओके भाउ थैंक यू ऐं थैंक्स फॉर कॉलिंग ऐं भाउ जेको आहे असां कॉल कई ऐं उन्हनि चयो त मूंखे आदत आहे तव्हां कॾहिं कॾहिं मतिलबु कूड़ ॻाल्हाए वेंदो आहे हा त इहा बि एक्सेप्ट करण में वॾी ॻाल्हि आहे छो जो असां एक्सेप्ट कयूं था न त असां में ही बुरी आदत आहे पर कोशिशि कजे त कढी छॾिजे छो जो कूड़ त चवंदा आहिनि त मतिलबु वॾी वॾी ॻाल्हियुनि में त न ॻाल्हाइणु खपे
उते न ॻाल्हाइणु खपे जिते कंहिंजो घर ख़राबु थिए, कंहिंजी लाइफ ख़राबु थिए, कंहिंजो को रिश्तो ख़राबु थी वञे, उते माण्हू कूड़ न ॻाल्हाए। बाक़ी त नंढो वॾो कूड़ त हर कोई ॻाल्हाईंदो, सभु ॻाल्हाईंदा आहिनि। सो इन में का एॾी वॾी हू ॻाल्हि न आहे, पर वरी बि आदत बुरी आहे त पोइ उहा कढी छॾिजे ऐं कोशिशि कजे इंसान जेको पाण एक्सेप्ट करे थो त मूं में हीअ आदत किनी आहे त पोइ तव्हां उहा आदत कढी छॾियो त बहितरु आहे। पर चवणु सवलो आहे, करणु ॾुखियो आहे। मां पाण ई कोन थी करे सघां। मूंसां त जेको खिली ॻाल्हाईंदा मां चवंदी आहियां बसि सभ खां वॾो सॼणु मुंहिंजो इहो ई आहे, ॿियो कोई बि न आहे। ऐं अॻियां पोइ वरी धोखो बि खाईंदी आहियां, पर वरी बि आदत हूंदी आहे, आदत खां मजबूर हूं। अच्छा, कॉल आहे, कॉल वठंदासीं। जावेद ॼामड़ो भाउ सां लाइन ते आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भेण, छा हाल? जी मां बिल्कुलु ठीकु, तव्हां ॿुधायो कीअं? ठीकु आहियो भाउ? भेण कुझु सफ़ा मुंदो आहे, तव्हां लॻी पई आहे। अलाह ख़ुशि रखे तव्हांखे। अदा टॉपिक ॿुधो आहे? हा बि ॿुधो आहे। छा चवंदव, कहिड़ी बुरी आदत आहे तव्हां में जेका कढणु चाहींदव? अदीम में हिकिड़ी बुरी आदत आहे जो माना का ख़तरनाक शइ ॿुधंदो आहे न, हा, लिंग ॾकंदा आहिनि, सॼो कापंदो आहे। न सम्झो, वराए ॿुधायो। भेण इहो जेका ख़तरनाक ॻाल्हि ॿुधंदो आहे न, हा, त मुंहिंजो जिस्म सॼो ई माना ॾकणु शुरू कंदो आहे। इहा ई बुरी आदत आहे। मतिलबु थोरो डपु थींदो आहे तव्हांखे? हा, इहो त तव्हांजो बीपी लो थी वेंदो हूंदो न भाउ? हा, बस इहो माना पाण कंट्रोल घणो ई कंदो आहे। सही सही त इहो न थिए पोइ बि सही, पर माना इहो तव्हांजी थोरी कमज़ोर पॉइंट आहे जेका तव्हां चओ था न हुजणु खपे। हा, सही 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 था चओ। ऐं कोशिशि कंदा कयो। खेर पर न, हा, कोशिशि कंदा कयो त मतिलबु हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि वाक़ई में जल्दी दिलि दिमाग़ ते वठी वेंदा आहिनि उहा ॻाल्हि। हा, इहा मूं में घणी आहे तमामु। चलो, ऐं अलाह कंदो तव्हांखे आदत निकिरी वेंदी। शेर पिया ॿुधाइणु चाहियो, ॿुधायो भली। रस्या कम दिलि ते हज़ारे ॾेखारे न सघियासीं, यार खे यादि करे पुकारे न सघियासीं। ज़मानो सम्झे थो त ख़ुशि पियो गुज़ारियां, जावेद पर पंहिंजो ॾुख पंहिंजनि सां पचारे न सघियासीं। वाह वाह वाह, ज़बरदस्त। थैंक यू भाउ, थैंक्स फॉर कॉलिंग। ऐं भाउ चयो त मूं में ई आदत आहे त का बि अहिड़ी ॻाल्हि ॿुधंदो आहियां त ऐं मतिलबु बॉडी जेका शिवरिंग कंदी आहे, मतिलबु जीअं लाइक बीपी लो थी वेंदो आहे माण्हुनि जो। सो काफ़ी माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके कमज़ोर दिलि जा हूंदा आहिनि ऐं उहे चाहींदा आहिनि त असां पाण खे मज़बूत करण जी कोशिशि कयूं, मज़बूत कयूं, पर न करे सघंदा आहिनि। त भाउ जेको आहे थोरो कमज़ोर दिलि जो हूंदो, तॾहिं उन्हनि सां ईअं थींदो आहे। ऐं हू इहा ॻाल्हि नोट कनि था। ज़ाहिर ॻाल्हि आहे हर कोई पंहिंजे हिसाब सां पंहिंजो पाण में हर शइ नोट कबी आहिनि त मूं में कहिड़ो फॉल्ट आहे। सो कोशिशि कयो त ईअं न कयो, छो जो कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे कॾहिं कंहिंजे मज़ाक सां बि घणो कुझु माण्हू थी वेंदो आहे, छो जो जेके हिकदमि सां दिलि दिमाग़ ते माण्हू ॻाल्हि खणी वठंदा आहिनि त उन्हनि खे नुक़सान बि थींदो आहे। सो कोशिशि कंदा कयो त थोरो पंहिंजे दिलि खे मज़बूत रखे माण्हू। ऐं छो जो ॾिसो, अहिड़ा जेके बि असांजे लाइफ में इतफ़ाक़ थींदा आहिनि न, उहे अचानक सां ई थींदा आहिनि। त ज़िंदगी आहे, ज़िंदगी जी का ख़बर न हूंदी आहे त थोरी देरि खां पोइ छा थियणो आहे या सुभाणे छा थियणो आहे या हिन वक़्तु छा थियणो आहे, का ख़बर न हूंदी आहे। पर माण्हू दिमाग़ी तौर ते प्रिपेयर रहे त मतां बि का अहिड़ी, जीअं असां ख़ुशी जी ख़बर पवंदी आहे त असां इलाही ख़ुशि थींदा आहियूं, का ॾुख जी ख़बर पवंदी आहे त ज़ाहिर ॻाल्हि आहे ॾुख थींदो आहे। पर सफ़ा बि माण्हू ईअं न थिए त माना पंहिंजो ई जेको आहे इलाही नुक़सानु थी वञे। सो बहरहाल जेको आहे टॉपिक आहे त तव्हां जो कहिड़ी बुरी आदत आहे जेका तव्हांखे न वणंदी ऐं तव्हां उहा बुरी आदत पंहिंजो पाण मां कढणु चाहियो था त मूं मां हीअं बुरी आदत जेका आहे उहा निकिरी वञे। त हर कोई पंहिंजी ॻाल्हि शेयर करे पियो, सुठी ॻाल्हि आहे त सची सची ॻाल्हि जेका आहे उहा शेयर कनि पिया त वाक़ई में मूं में हीअ बुरी आदत आहे ऐं कढणु चाहियां पियो, पर अञा ताईं न निकिरी सघी आहे। ऐं कोशिशि बि रखंदा कयो, कोशिशि हलंदी रहे त हीअ जेका असां में ग़लति आदत आहे इहा निकिरी वञे। त काफ़ी माण्हू कामयाबु थी वेंदा आहिनि उन कोशिशि में, काफ़ी न बि थी सघंदा आहिनि ऐं काफ़ियुनि जी उहा ई आदत हूंदी आहे जेका हूंदी आहे। सो बहरहाल टॉपिक जो इहो ई आहे ऐं असां तव्हां सां 4 खां 6 वॻे ताईं लाइव हूंदा आहियूं रंगनि वारी शाम में ऐं मुख़्तलिफ़ गेस्ट हूंदा आहिनि असां सां गॾु ऐं कॾहिं सिंगर हूंदा आहिनि, कॾहिं एक्टर हूंदा आहिनि, कॾहिं डॉक्टर हूंदा आहिनि, कॾहिं वकील हूंदा आहिनि, कॾहिं ऐं हर जुमे जे हवाले सां त तव्हांखे ख़बर आहे त जुमे जो प्रोग्राम असांजो कीअं हूंदो आहे। आलमा हूंदा आहिनि असां सां गॾु ऐं नात ख़्वान हूंदा आहिनि जंहिंमें तव्हांखे बि भरपूर नात ॿुधाइण जो मौक़ो मिलंदो आहे ऐं तव्हांखे इस्लामी हवाले सां जेके बि सवाल ऐं जवाब आहिनि उहे बि तव्हांखे पुछण ऐं ॿुधाइण जो मौक़ो मिलंदो आहे।
सो जल्दी जल्दी सां कॉल कयो ऐं जॾहिं बि कॉल कयो त बराए महिरबानी टीवी जो वॉल्यूम जेको आहे उहो म्यूट करे छॾींदा कयो, ऑफ करे छॾींदा कयो। सो ॾिसंदासीं त अञा जेके असांजा ॿिया कॉलर्स रहियल आहिनि उहे छा था चवनि टॉपिक जे हवाले सां। अच्छा, ख़ालिद भुट्टो भाउ जी कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदी खुश आयो? मां बिल्कुलु ठीकु। भाउ तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु ठाक? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। अॼु दुनिया में तमामु घणियूं माना जेके ॻाल्हियूं आहिनि जेके माना माण्हूअ जे पाण सां माना रिलेटेड हूंदियूं न, पर गुज़ारिश इहा आहे त माना घणे भाङे मां सच ॻाल्हाईंदड़ माना इंसान आहियां। अच्छा। सच ॻाल्हाईंदो आहियां ऐं कंहिंजे कमी ईंदो आहियां। माण्हू सम्झंदा हूंदा त हे बेवकूफ़ आहे, हिन मां मिड़ई असां कमु था कढूं, पर पोइ बि माना काफ़ी माना दुनिया जे अंदरि जेका ज़िंदगी मुंहिंजी गुज़री आहे माना धोखा मिलिया, पर पोइ बि माना मां उन्हनि आदतुनि खां माना अञा कोन थो मुड़ां। माना जेको बि माना मां ॾुखारो इंसान ॾिसंदो आहियां उन्हीअ जे माना कमु ईंदो आहियां। इहा त सुठी आदत आहे न। हा, ऐं माना न ॾिसी सघंदो आहियां त ही माण्हू जेको आहे त कंहिं जेको आहे त यार तकलीफ़ में आहे त माना उहा उनजी तकलीफ़ मां पंहिंजी सम्झंदो आहियां। अच्छा, हाँ ख़ालिद भाउ तव्हांजी ॻाल्हि कटियां पई, तव्हां बिल्कुलु सही पिया चओ, पर इहे तव्हांजूं अच्छायूं आहिनि। असां बुराई जी ॻाल्हि पिया कयूं त का बि अहिड़ी बुराई जेका असां में हुजे ऐं असां चाहियूं त असां में न हुजणु खपे। हा, अॼु कॾहिं कॾहिं ऑफिस खां माना सवेल मां हलियो ईंदो आहियां घर ॾे, त पोइ वरी माना कॾहिं कॾहिं ऑफिस खां सवेल थोरो घर हलियो ईंदो आहियां मां। अच्छा। हा, उहो वरी उते माना जेको आहे त पुछंदा आहिनि त काॾे वियो साईं, माना जेको अञा हे कमु रहियल आहे, ऐं मां चाहींदो आहियां त माना जेको आहे त इहा आदत मूं में न हुजे। अच्छा। हा, बसि उते बि माना को कमु रहिजी वेंदो आहे, बसि पोइ इहा आदत माना मूं में माना डिफेक्ट बि सम्झो त उहो कमु अध में छॾे वरी हलियो ईंदो आहियां। अच्छा, सही। हा, कोशिशि वरी कंदो आहियां त ॿिए ॾींहं ते कंप्लीट थी वञे, पर वरी कोशिशि इहा ई हूंदी आहे त मां उहो कमु उन ॾींहं ते छो न कंप्लीट कयो। बिल्कुलु ठीकु, थैंक यू ख़ालिद भाउ। ब्रेक जो टाइम बि थी वियो आहे, ब्रेक वठंदासीं ऐं ब्रेक खां पोइ वरी गॾु वेलकम बैक। रंगनमरी शाम में हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार कयूं था। ऐं गेस्ट जे हवाले सां जीअं मां चयो त असां वटि मुख़्तलिफ़ गेस्ट हूंदा आहिनि, पर अॼु जेके गेस्ट आहिनि उन में हिकिड़ो त असांजो फैमिली मेंबर आहे, लाइक ज़ाहिर ॻाल्हि आहे केटीएन जो हिसो आहे, उनखे बिना देरि वेलकम कंदासीं। नोमान शाह सां गॾु। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। हज़रत तव्हां ॿुधायो तबीयत ठीकु आहे तव्हांजी? अल्लाह जो शुक्र, मां बिल्कुलु ठीकु ऐं थैंक्स फॉर कमिंग। अच्छा, नोमान खां पोइ जेको आहे ऐं जंहिंजो इंट्रोडक्शन कराईंदी हलंदसि उहा जेको आहे छा चवां हुनजे लाइ, मां असांजे प्रोग्राम में त फर्स्ट टाइम आई आहे, उनखां पुछंदासीं त जेको आहे ही हेॾो वॾो जेको कारनामो करे पई कीअं थी करे, ऐं मां ॿुधाईंदमि कोन त उहो छा कंदी आहे छा न कंदी आहे, छो जो वरी सस्पेंस जेको आहे उहो थोरो हेॾो होॾो थींदो। पहिरियां उनखे वेलकम कयूं, पोइ असां सां गॾु आहे तारा, ऐं जेको आहे तमामु ख़ूबसूरत प्यारी सी तारा खे असां वेलकम कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कैसी हैं तारा? मैं बिल्कुल ठीक। आपका फुल नेम क्या है? ताहिरा यूसुफ। ताहिरा यूसुफ। तारा आपका निक है? जी। ज़बरदस्त, और बहुत शुक्रिया आप यहाँ पे आई। मैंने आपके इंट्रोडक्शन में कुछ नहीं बताया कि आप क्या करती हैं क्या नहीं करती, क्योंकि मैं ये चाह रही थी कि अभी मैं बताऊं तो तारा जेका है वो ताहिरा निकनेम उन जो तारा है, ऐं तव्हां उनखे ॾिसी छॾियो त जेको आहे उमिरि जे हिसाब सां बि तव्हां अंदाज़ो लॻायो हूंदो त केतिरी हूंदी। बाइक राइडर आहे, स्पोर्ट्स बाइक राइडर। त असां उनखां पुछंदासीं त इहो कॾहिं खां स्टार्ट कयनि, कीअं शौक़ पैदा थियो? समझ आ रही? जी जी, मुझे हाँ, तो बताएं। मैं 2 साल से चला रही हूँ। मेरी रिसेंट एज जो है, मैं अक्टूबर में 18 की होंगी, मीन 16 से मैं राइड कर रही हूँ बाइक। और मैंने चैलेंज किया था हर गर्ल कराची की जितनी हैवी बाइकर्स हैं, उन्होंने 800 सीसी से किसी ने रिकॉर्ड नहीं मेक किया है, मगर मैंने 1800 हार्ले डाइवर्सन चलाई है। और स्टंट्स करने का मुझे शौक़ है बचपन से। साइकिल्स पे मैं करती थी, तो फिर मैंने बाइक चलाना ऐसे सीखी कि मैंने कहा जब लड़का चला रहा है और लड़की पीछे बैठ सकती है, क्यों ना लड़की को भी ट्राई करना चाहिए। सही। तो मैंने जिससे सीखा तो उसने मुझे ये कहा था कि आप नहीं सीख सकती, आपके अंदर विलिंग पावर नहीं है, आपका वज़न नहीं है, आपकी हाइट नहीं है, जान नहीं है, बैलेंस नहीं होगी। लेकिन जब मैंने उसको चैलेंज किया था और मैं 3 डेज़ बाद रोड पे लेकर आई थी बाइक को। अच्छा। और 70 से स्टार्ट किया था, लेकिन अब मैं 1800 सीसी चलाती हूँ। वाह माशाल्लाह, 2 साल से चला रही हैं। 2 साल से। रेस कितनी बार जीती हैं आप?
रेस में अल्हम्दुलिल्लाह हारती तो नहीं हूँ, जीतती ही हूँ। तो लड़के लगाते नहीं हैं। हाँ, अच्छा। क्योंकि वो डरते हैं मेरी रेस से, तभी मुझे तारा के नाम से जाना जाता है। बिकॉज तारा एक रेसर है अमेरिका और इसमें आउट ऑफ कंट्री की, तो इसीलिए मुझे तारा के नाम से जाना जाता है। वाह भाई वाह, जबरदस्त। ऐं छोकरा मतलब इनका ड्रियन था त असां जेको आहे इनसां रेस न रखंदासीं, नोमान खां पुछंदासीं बाइक हलाईंदो नोमान एक्सप्रेशन। बाइक त हलाईंदा आहियूं, पर जहिड़े क़िस्म जूं तारा ॻाल्हियूं कयूं उन्हनि त मूंखे बि रुॼाए छॾियो। तारा सां रेस थी वञे मुश्किल है। तो चाहे जो नहीं, असल में आपको एक्सपीरियंस हो गया है ना इतना, तो ऑब्वियसली आपकी तो एक तरह से फील्ड बन गई है ये। हाँ, ये मेरी तो जाहिर सी बात है मेरा इतना काम नहीं है चलाना बाइक, तो ऑब्वियसली। अच्छा तारा, आप क्या समझती है अगर नोमान सीखना चाहे तो ये भी बाइक राइडर हो सकता है? बहुत अच्छे हो सकते हैं, विलिंग पावर और बैलेंस होना चाहिए। ये मैं अपनी सीक्रेट्स बात बता रही हूँ। अच्छा। कि अगर आप 70 पे बैलेंस करना सीख जाओ तो फिर आप ये ना करो अरे ये तो 800 है 1800 है, आप हर बाइक चला लोगे। बैलेंस आना चाहिए। आपने कभी ऐसा नहीं सोचा कि आपको सिखाने वाले ने भी कहा कि आप इतना सीख नहीं सकती? कभी आपके दिल में दिमाग में ये डर नहीं हुआ कि शायद एक्सीडेंट हो जाए, मेरे 3 एक्सीडेंट हुए थे। अच्छा। और मजा तब है कि एक्सीडेंट हो तो बंदा वहाँ लेट ना जाए, उसी वक्त खड़ा और अपनी बाइक को संभाले और खुद को संभाले। तो मैंने यही किया था, पहले खुद को सेव किया था और यही विलिंग पावर थी कि मैं यहाँ पर हूँ। मतलब बाइक राइडर त आहे पर बहादुर भी आहे। मतलब गालिन सां ये लगे तो मतलब कुछ है भाई लड़की में। सो कॉल लेते शहदादपुर का अहमद नवाज भाई कॉल आ। हेलो अस्सलाम वालेकुम। अजी वालेकुम सलाम। अजी खुश आयो? मां बिल्कुल ठीक। तव्हां ॿुधायो भाउ, एतिरे ॾींहंनि खां पोइ यादि कयो भला? अजी मां रोज़ कंदो आहियां, मुंहिंजी कार न खणंदा आहियो, न लॻंदी आहे मुंहिंजा। अजी मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु आहे, मुंहिंजो पोटो मोहम्मद बाकर बि तव्हांजो प्रोग्राम घणो पसंदि कंदो आहे, निकिरी वियो आहे खैर सां जी। बटे इन जो नालो बि इन खे हलो करियो। ॿियो मुंहिंजी पोटी तव्हां खिलाईंदी आहे नर्गिस। हाँ बिल्कुल बिल्कुल नरगिस। अजी उन सां बि ॻाल्हायो महिरबानी करे। मुंहिंजा पोटू तव्हांजो मज़े सां प्रोग्राम ॾिसंदो। तूं चयो त मुंहिंजो ॾाढो अजी, मां बिल्कुलु तुंहिंजो ॾाढो बि थी सघां थो। जी जी बिल्कुल बिल्कुल, असांजा ॾाढा सही आहियो, अहिड़ी ॻाल्हि न आहे। 73 साल उमिरि आहे मुंहिंजी अम्मा। मुंहिंजूं तो जेतिरी न्याणियूं हिते नसीम नगर में नौकिरी बि कंदी थी, सेंटर हलाईंदी थी मनसूबा बंदी जो। सही सही, अल्लाह साईं तव्हां ख़ुशि रखे, अल्लाह साईं तव्हांखे हयाती ॾे, अञा 100 साल तव्हां पूरा कयो, अञा मथे। दुआ कयो। हाय ॻाल्हायो मुंहिंजी पोटी सां। जी जी। हेलो हेलो। हाँ बाजी। हाँ खुशी। मां खुश, तव्हां ॿुधायो? जी मां ठीक, तव्हां ॿुधायो? अच्छा, प्रोग्राम ॾिसो पियो? हाँ हाँ, ॾाढो मज़े सां तव्हांजो प्रोग्राम असां ॾिसंदा आहियूं। महिरबानी। ॿियो ॿुधायो, छा पई करी, छा खाधो पीतो सॼो ॾींहुं? हेलो नरगिस। हेलो नरगिस नालो आहे न तव्हांजो? जी। छा खाधो आहे मंझंदि जी मानी में? छा खाधो? मंझंदि जी मानी में चांवर पटाटा। वाह वाह जबरदस्त। ॿियो ॿुधायो, सी आहे तव्हांजे शहर में? जी। सी आहे जिते तव्हां रहो था? हाँ ॾाढो सी आहे। हाँ, एंजॉय कयो था सी खे? हाँ ॾाढो। ठीक आहे पोइ नरगिस। ओके, थैंक यू ऐं थैंक्स फॉर कॉलिंग। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जीअं उन्हनि चयो त तव्हां मूंखे ॾाढो बि चई सघो था, नानो बि चई सघो था। 63 साल उन्हनि पंहिंजी उमिरि ॿुधाई, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां असांजा वॾा आहियो ऐं इलाही ख़ुशी थींदी आहे जॾहिं कोई वॾो कॉल करे ऐं एप्रिशिएट कंदो आहे, दुआ ॾींदो आहे। सो अल्लाह साईं तव्हां ख़ुशि रखे ऐं ईअं कॉल कंदा रहो। ऐं ॾिसो, मूंखे जेके यादि हूंदा आहिनि न, पोइ मूंखे यादि ई हूंदा आहिनि। इन्हनि अहमद नवाज़ भाउ जेको आहे काफ़ी ॾींहंनि खां पोइ कॉल कई त मूंखे क्लिक थियो अथई, त कॉल कंदड़ हुया ऐं वरी हाणे 2-3 ॾींहंनि जो गैप थी वियो आहे। सो भाई असां जेको आहे बाइक ते पिया ॻाल्हायूं, नोमान में ॻाल्हायूं। नोमान खां पुछंदासीं, नोमान जीअं चयो तव्हां त आउं शायदि मुश्किल आहे न करे सघां, पर काशे मुश्किल हूंदी आहे, नामुमकिन त न आहे। ॾिसो नामुमकिन न आहे अज़रा, लेकिन मां अॻु में बि तव्हांखे चयुमि त हुननि जी हिकु क़िस्म जी फील्ड थी चुकी आहे। ठीकु आहे न, जीअं हाणे मुंहिंजी फील्ड आहे एक्टिंग। अगर मां पंहिंजी फील्ड जी ॻाल्हि कयां एक्टिंग जी, त शायदि हो उन वे में परफॉर्म न करे सघंदी जंहिं वे में मां कंदुमि। छो त मां हैबिचुअल थी वियो आहियां करे करे कमु। ऐं ईअं ई हूअ बाइक राइडर आहे, असां बि बाइक हलायूं।
लेकिन असां उन वे में नथा हलाए सघूं जे वे में हीअ दी हलाए हलो सही आहे तव्हां बाइक राइडर नथा कयो असां टेंशन सो बहरहाल फील्ड में तव्हां जी में अॼुकल्ह छा पियो थिए को नयो प्रोजेक्ट रिसेंटली मुंहिंजा 2 प्रोजेक्ट्स ख़तम थिया आहिनि ऐं KTN ते न कंहिं ॿिए चैनल से कमु कयां पियो हलनि था उते रिकॉर्डिंग ऑन आहे बाक़ी KTN ते बि इंशाल्लाह जल्दी वरी वापस स्क्रीन ते ईंदासीं नज़र ऐं तव्हांजो जेको ड्रामो हुयो ख्वाब उॾाणा हा ऐं तो बिन जीवन उन लाइ छा जेके आहिनि विया बिल्कुल फीडबैक लाइ सुठो मिलियो तमामु सुठो मुंहिंजी पहचान हा बिल्कुल वरी में वरी ॻाल्हि आहे त मुंहिंजे प्रोग्राम जे थ्रू तव्हांजो फीडबैक ख़बर पवंदो आहे छो कॉलर्स खां असां पुछंदा आहियूं त ॿुधाईंदा आहिनि ऐं असां वटि हूंदो आहे महीने में हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो हूंदो आहे जेको असां ड्रामनि जे हवाले सां ॻाल्हाईंदा आहियूं त कहिड़ो ड्रामो तव्हांखे पसंदि आहे कहिड़ो न आहे त जेके बि तव्हां जेके ॿई ड्रामा कया इन्हनि जो फीडबैक लाइ सुठो वियो फीडबैक असांखे बि तमामु सुठो मिलियो सोशल साइट से असांखे बि ॾाढा सुठा व्यूज़ मिलिया हिन जा बिल्कुलु अच्छा नोमान ॿियो हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां तव्हांखां पुछंदसि ऐं अमूमन इहो सुवालु हूंदो बि आहे कराची में रहंदड़ माण्हू जॾहिं आउट ऑफ सिटी असांजे ॻोठनि जी साइड वञूं था तव्हां शूट करण जे लाइ हिते शूट कयो था ऐं उते त जिते जंहिं बि हिते शहर में कहिड़ी साइड ते वञी कराची में तव्हां शूट कयो था वरी कंहिं ॻोठ में वञी कयो था उतां जे माण्हुनि में केतिरो फ़र्क़ु आहे अच्छा अगरि कराची शहर जे माण्हुनि खे ऐं इंटीरियर सिंध जे माण्हुनि खे कंपेयर कयूं त वधीक जेका असांखे रिस्पेक्ट प्यार मोहबत मिले थो डेफिनेटली तव्हां सम्झी विया हूंदो इंटीरियर सिंध मां बिल्कुलु छो त घणी असांजी व्यूअरशिप बि ओॾे आहे इंटीरियर सिंध में तमामु घणी आहे ऐं हुननि लाइ असां ईअं हूंदा आहियूं ॼणो की का वॾी शइ आहियूं हा बिल्कुलु ऐं उहे तमामु घणी रिस्पेक्ट ॾींदा आहिनि छो त मां उहा सीरियल कयो आहे इंटीरियर सिंध में त पोइ प्रोग्राम में तव्हां सां डिस्कस कयो त ठीकु आहे मसइला मसाइल पंहिंजी जाइ ते थींदा रहंदा आहिनि लेकिन अगरि रिस्पेक्ट ऐं प्यार मोहबत जेका मिले थी न उहा घणी इंटीरियर सिंध में अगरि एज़ कंपेयर टू कराची अच्छा चैनल सभु असांजा पंहिंजा ई आहिनि कोई इन न आहे तव्हां हिते बि कमु कयो आहे ॿियनि चैनल्स ते बि कमु कयो था फ़र्क़ु केतिरो आहे माहौल में अज़रा इहो आहे त हर चैनल जो पंहिंजो माहौल आहे KTN त वरी बि मां इहो ई चवंदुमि छो त मुंहिंजी पहचान त KTN ई आहे बिल्कुलु छो त मुंहिंजो फर्स्ट प्रोजेक्ट KTN ताईं हुयो सेकेंड थर्ड फोर्थ तक़रीबन मां KTN ते कया सॉन्ग कयो त उन में कुझु होस्टिंग बि कई कुझु एज़ अ गेस्ट मतिलबु अचणु वञणु असांजो हिकु क़िस्म असांजो घर त आहे पोइ बि मां तारीफ़ त पंहिंजे चैनल जी कंदुमि त KTN जो माहौल बेस्ट आहे एज़ कंपेयर टू अदर चैनल्स वाह वाह ज़बरदस्त अच्छा ॾिसो इहो हूंदो आहे सच त सच तां वरी असां ईंदासीं पंहिंजे टॉपिक ते त असां गेस्ट खां बि पंहिंजे टॉपिक ते ॻाल्हाईंदा आहियूं अॼु असांजो टॉपिक आहे त उहा कहिड़ी आदत आहे तव्हां में जेका नाहे वणंदी ऐं एक्सेप्ट कंदा आहियो त मूं में इहा आदत आहे ऐं न हुजणु खपे उहा कहिड़ी आदत हा कहिड़ी बुरी आदत अच्छा आदत अगरि आदत जी ॻाल्हायूं त मां इहो ई चवंदुमि त एयर इज़ ह्यूमन इंसान ख़ता जो पुतलो आहे त असां में त हिकु न हूंदी आदत काफ़ी ख़राब आदत पर हिकिड़ी आदत आहे जेका मां चवंदो आहियां वाकई बिल्कुलु ख़ुशी जे टाइम ते कंहिंसां प्रोमिस करणु ऐं उनखे बाद में पूरो नाहे करणु इहा मूंखे ॾाढी पंहिंजी आदत किनी लॻंदी आहे जेका मां कई बि आहे बटन ऐं उहो बि कुझु रीज़न्स जे करे मां उहा शइ पूरी न करे सघियो आहियां अगरि रीज़न न हुजे त मां उहो पूरी करे वञा पर बिल्कुलु हा मां उन वक़्तु सची दिलि सां लेकिन उन वक़्तु पोइ माहौल अहिड़ो अची थो वञे जो उहा शइ मां एट अ टाइम नथो करे सघां लेकिन बाद में करे वेंदो आहियां इहा आदत मां चवंदो आहियां त ख़ुशी जे टाइम ते कंहिंसां बि प्रॉमिस न कयो वाइदो तव्हां करे वठंदा न कयो छो त उहो बाद में नथो थी सघे पूरो दिलि में रखो अगरि कंहिंसां का शइ कंहिंखे तव्हांखे ॾियणी आहे या कंहिंजी का फाइनेंशियली हेल्प करणी आहे या कुझु बि अहिड़ो कमु आहे जेको तव्हांखे हुन सां करिणो आहे त उहो तव्हां पंहिंजे दिलि में रखो जे टाइम ते उहो टाइम अचे उन वक़्तु उहो पूरी हा इहा ॻाल्हि आहे ऐं वाक़ई में ई चवंदा आहिनि त ख़ुशी में अहिड़ो को वाइदो न करिणो इन ते हज़रत अली साईं जन जो कॉल बि आहे कुझु मूंखे यादि अचे थो अच्छा कॉल आहे उरूज जी कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम उरूज हेलो वालेकुम सलाम आपी कैसी हो मैं बिल्कुल ठीक आप बताएं कैसी हैं अल्हम्दुलिल्लाह अल्लाह पाक का शुक्र है मैं बिल्कुल ठीक हूँ हमारी दुआ भी यही है आप बिल्कुल ठीक रहें जी आपी आप सबकी दुआओं से मैं बिल्कुल ठीक हूँ प्रोग्राम देख रही हैं नहीं आपी मैं खाला के घर आई हुई हूँ अभी हम जाएंगे मेरी कजन की एंगेजमेंट है ना मेरी बेस्ट कजन की तो हम वहाँ जाएंगे ओहो एंगेजमेंट में जाओगी सही सही जबरदस्त और बताओ रोज क्या कर रही हो फिर तैयारी कर लिए नहीं आपकी तैयारी कर रही हूँ बाल स्ट्रेट किए और कपड़े वगैरह प्रेस है और अभी मैं कजन के घर में हूँ माँ सिर्फ मेहंदी लगवा रही है मैंने तो मेहंदी लगवा ली वाह वाह जबरदस्त अब हम कैसे देखें आपने मेहंदी लगवाई मैं पिक सेंड करूंगी ना वो तो मुझे करोगी ना बाकी सब कैसे देखेंगे
बाकी सब उनका नहीं पता। उनका नहीं पता। चलो सही है, अल्लाह तुम्हें खुश रखे, हमेशा खुश रहो, ऐसे एंजॉय करती रहो। ओके, गेस्ट को मेरी तरफ से सलाम। वालेकुम सलाम। और नोमान भाई है ना, नेम नोमान है ना? जी जी बिल्कुल। अच्छा, मेरे भाई का नाम भी नोमान है, नोमी हम बोलते हैं। तो ये भी आपके भाई है? जी जी बेशक मेरे भाई है। बात करोगी? ओके करूंगी। बात करें। जी उरूज, हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भाई, कैसे हैं आप? अल्लाह का शुक्र बेटा, आप सुनाएं, तबीयत ठीक है आपकी? अल्लाह पाक का शुक्र है, अल्हम्दुलिल्लाह। आपकी दादू सबकी दुआओं से मैं बिल्कुल ठीक हूँ। अरे वाह माशाल्लाह, जबरदस्त, काफी इंटरेस्टिंग कॉलर्स हैं आप। और फेवरेट कॉलर है मेरे ख्याल से अपनी अजरा बाजी की आप। हाँ बिल्कुल सही है। आप जी टॉपिक पे बात करूँ? हाँ बोलो। अच्छा, मुझे तो अपनी सारी आदतें पसंद है, बस एक आदत है, वो क्या है कि मैं सबको मतलब जो भी हो सामने बोल देती हूँ। किसी को दुख होता है, किसी को मतलब कुछ होता है ना, तो मैं सामने बोल देती हूँ। अच्छा। बस ये आदत मेरी नहीं पसंद मुझे। अच्छा चलो, कोशिश करो कि ये आदत आपकी निकल जाए। ओके, और ये आदत बहुत पसंद है और सबको बोलती हूँ मैं नाराज हूँ, मैं नाराज हूँ, मैं नाराज हूँ। ये तो पता है भाई, आपकी नाराजगी खत्म नहीं होने वाली, और हम भी चाहते हैं आप नाराज ही रहो, क्योंकि इस नाराजगी में भी प्यार है। ओके आप भी, और अभी भी मैं नाराज हूँ आपसे, अंकल से, नोमी भाई से और दादू से। अल्लाह हाफिज। अल्लाह हाफिज। थैंक यू, थैंक्स फॉर कॉलिंग उरूज, असांजी प्यारी कॉलर। ऐं जीअं नोमान चयो, वाकई में ही प्यारी आहे असांखे। सो बहरहाल जेको आहे तारा गदा, तारा खां पुछंदासीं टॉपिक जे हवाले सां, हिननि सां ॻाल्हाईंदासीं। आपकी कौन सी ऐसी आदत है जो आप मतलब एक्सेप्ट करते हो कि मुझ में ये गलत आदत है, ये निकाल देनी चाहिए? मैं हर एक पे ट्रस्ट करती हूँ, और वो ट्रस्ट फिर सेम है यार। फिर मतलब कोशिश करती हैं आप ये निकालने की? हाँ, कि हर एक को इंसान को परखना सीखें। लोग मुझे सिखाते भी हैं परखना, कि यार ये करो, ऐसा हर एक पे ट्रस्ट नहीं करो, बस ये है। तो आपने ट्राई किया है कभी कि अभी मुझे इस पे ट्रस्ट नहीं करना? नहीं, अगर कोई बुरा है ना तो आप उसको अच्छे बन के जवाब दो। अगर अच्छे बन के जवाब दोगे तो शायद वो दोबारा वो हरकत ना करे। हाँ, लेकिन यही तो है आदत कि मतलब हम अच्छे बन जाते हैं, अगला अच्छा नहीं होता। हाँ, हम कहते हैं ये अच्छा है, कोई भी हंस के बात कर लेते हैं, मुझ में ये बुरी आदत है कि मैं उसको अपना बड़ा सजन मान लेती हूँ। नहीं, मैं भी ना हर एक को हैप्पी रखती हूँ। हाँ। खुद भी हर वक्त हंसती रहती हूँ। अच्छी बात बस है, ये हंसनो के मतलब अच्छी बात है। अच्छा, ॿियो जेको आहे तारा खां पुछंदासीं त जेको आहे ब्रेक जो भी टाइम जा, पर हिकिड़ो सवाल जेको आहे, हिकु सवाल बनता है एक ॿियो पुछंदासीं त ज़ाहिर ॻाल्हि छोकिरी आहे। मैं सिंधी में सवाल करूंगी, आप उर्दू में जवाब दें, सही है? किसको देख के आप इंस्पायर हुई कि मुझे बाइक राइडर बनना चाहिए? कंहिंखे ॾिसी थियो था? नहीं, मेरा खुद का ये शौक था। फिर भी किसी को देख के हमें शौक पैदा होता है ना, लड़कों को देख के इंस्पायर हुई थी कि लड़के चला रहे हैं तो मुझे भी चलाना। इस चीज से आप मतलब आप में वो आ गया जोश कि मुझे मतलब मुझे भी करना है, लड़कों से लड़कियां कम नहीं है, ये बताना चाह रही थी आप। अच्छा, ब्रेक जो भी टाइम थियो आहे, नोमान असां सां गॾु, तारा गॾु, ख़ूबसूरत कचहरी भी हलंदी, गॾोगॾु कॉलर्स हूंदा, पर वठूं था ब्रेक खां पोइ वरी गॾु। वेलकम बैक रंगरमरी शाह में, एक दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था। ऐं असां सां तमामु प्यारी कॉलर असांजी गॾु आहे आमना, असांजी लिटिल सिंगर हिंगोरनो खां, उन्हनि खे वेलकम कंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम आमना। वालेकुम अस्सलाम आपी, कीअं आहियो? मां बिल्कुलु ठीकु आमना, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु ठाक, सभु ठीकु आहियो? जी सभु ठीकु आहिनि। अच्छा आमना, प्रोग्राम ॾिसो पिया? प्रोग्राम ॿुधो? लाइट ना है। लाइट ना है, अच्छा। टॉपिक भी अॼु आहे, टॉपिक ते बि ॻाल्हाइजो, सॉन्ग त तव्हांजो ॿुधंदासीं। टॉपिक आहे त तव्हां में उहा कहिड़ी अहिड़ी आदत आहे जेका तव्हां चवंदा आहियो त मूं में हीअ न हुजे? कहिड़ी पंहिंजी आदत न वणंदी आहे? देर सां उथण जी। जी, देर सां उथण जी। देर सां उथण जी, ऐं इहा त सभिनी में आदत आहे। अच्छा, इहा सुठी ॻाल्हि आहे त तव्हांखे आदत नथी वणे ऐं कोशिशि कंदा हूंदो त मां इहा आदत कढां, ठीकु आहे? जी जी। अच्छा आमना, अॼु छा ॿुधाईंदो? अॼु मां सराते वसलम मेरे मामदा परवीन जो सॉन्ग ॿुधाईंदमि। वाह वाह, जबरदस्त, थी वञे। मुझ में अब रंग सब तुम्हारा है, इतना कह दे कि तू
तेरी कुदरतों का शुमार क्या, तेरी वसअतों का हिसाब क्या, तुम ही से आलम रंग हो, तेरी शान जल्ल जलालहू। जो आए तुम्हारी बज़्म में, जो आए तुम्हारी बज़्म में, दीवाना हो जाए। ये अच्छी पर्दादारी है, ये अच्छी राज़दारी है, ये अच्छी पर्दादारी है, ये अच्छी राज़दारी है। यहाँ होना ना होना है, ना होना एन होना है, यहाँ होना ना होना है, ना होना एन होना है, जिसे होना हो बाकी दरे जाना न हो जाए। ये अच्छी पर्दादारी है, ये अच्छी राज़दारी है, ये अच्छी पर्दादारी है, ये अच्छी राज़दारी है, ये अच्छी पर्दादारी है, ये अच्छी राज़दारी है। वाह 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 वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। थैंक यू आमना, थैंक्स फॉर कॉलिंग। ऐं जेको आहे आमना असांजी नोमान लिटिल सिंगर आहे, 8 सालनि जी, अने उहो सिखे पई, वॉइस मां लगे कोन। हा 8 सालनि जी आहे। सो खोड़ सारी बेस्ट विशेस आमना जे लाइ। अच्छा, असां तारा खां पुछंदासीं, असां ब्रेक ते हुयासीं त इहो सवाल कयोसीं, पर मां चवंदसि त व्यूअर्स बि ॿुधनि, ऐं नोमान मां त ॿुधी वरितोसीं कि ज़ाहिर से बात है बाइक एक खतरनाक जो है ना सवारी है वैसे तो देखा जाए तो, जाहिर से बात है आप तो बाइक राइडर हैं, लेकिन इत्तेफाक तो किसी से पूछता नहीं, हो जाता है। ऐसा तो ही है। आपके पास क्या मतलब जब आप रेस पे जाते हो तो कोई ऐसी किट, कोई ऐसा ड्रेस होता है जो आपको सेव रख पाए? हाँ, प्रिकॉशंस ये होती हैं, हेलमेट मस्ट होता है कि अगर आप लगते हो तो आपका सर नहीं लगता, ग्लव्स मस्ट होते हैं, एल्बो पैड मस्ट होता है, फिर नी पैड होते हैं, ये आपकी सेफ्टी प्रिकॉशंस है, अगर आप इसको वेयर करते हो तो सेफ होते हो। अच्छा, इसके अलावा आप नहीं कर सकते? नहीं। तो फिर इसके अलावा राइड भी नहीं करें, अगर आप 70 भी चला रहे हैं तो मस्ट, आप हेलमेट तो मस्ट है, वेयर करें। अच्छा अच्छा, वैसे आप चलाती हैं बाइक आम, जैसे हाँ कहीं चली गई किसी के घर, ऐसे सब्जी लेने चली गई? हाँ वो तो 70 भी जाते रहते हैं। अच्छा, कभी किसी भाई या बहन को लेके जाती हैं? नहीं, भाई को कभी कभार। अच्छा, बहन को नहीं? क्यों? बहन छोटी है। छोटी है, अच्छा। क्या फीलिंग्स क्या आती है जब भाई आपका पीछे बैठा होते हैं, आप बाइक चला रही होती है? अच्छा, मैंने जब बाइक सीखी तो मेरे बाद ही भाई ने सीखी है बाइक। अच्छा, मुझे देखकर ही, वो भी थोड़ा उनको डर लगता छोटा है, बड़ा है मुझसे, दोनों बड़े हैं मुझसे भाई। तो मैं जब जाती हूँ मुझे बहुत अप्रिशिएट करते हैं लोग जो देखते हैं। इवन रिसेंटली तो एक ये हुआ था कि मैं जा रही थी तो एक कार जा रही थी तो उन्होंने मेरी बाइक रुकवाई, तो मैं परेशान हुई कि मैंने लगाई तो किसी को नहीं है, फिर मुझे क्यों रोक रहे हैं। उन्होंने साइड रोक कर उतर के मुझे अप्रिशिएट किया। बहुत ऐसे होते हैं कि मुझे अप्रिशिएट करते हैं तो अच्छा लगता है। माशाल्लाह, ज़बरदस्त। ऐं करण बि खपे जो जेको कमु आहे उन हिसाब सां। ऐं जीअं नोमान थोरी देरि पहिरीं ॻाल्हि कई त असां पंहिंजे जॾहिं ॻोठनि जी साइड वेंदा आहियूं त उते वधीक प्यार मोहबत मिलंदो आहे, छो जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे उते वधीक इहा शइ ॾिठी वञे थी, पसंदि कई वञे थी, ऐं उहे माण्हू जेके आहिनि दिलि जा वॾा बि हूंदा आहिनि। बिल्कुलु सही था चओ। हिन में एप्रिसिएशन तव्हां हिननि ॻाल्हि कई जीअं त असां वटि थोरो ऑकवर्ड फील कंदा आहिनि माण्हू त यार छोकिरी थी करे बाइक थी हलाए, जॾहिं त अहिड़ी का हिन में ख़राबी त न आहे, छो नथी हलाए सघे भाई? फॉरेन कंट्रीज़ खे अगरि कंपेयर कयो त उते त हलाइनि था, उते छो नथो इशू थिए? काफ़ी को कंहिंखे ॾिसे ई नथो उते। हा, असां वटि इहा हिकिड़ी इहो ट्रेंड ठहियल आहे त बसि छोकिरी आहे त मतिलबु हुनखे न आहे हलाइणो यार, छो इहा शइ ख़तमु? लाइक अभी ना ये डिग्रेड बहुत करते हैं गर्ल्स को कि आप ये क्यों कर रहे हो, ये क्यों नहीं कर रहे। मुझे भी बहुत डिग्रेड किया था, लेकिन अब अल्हम्दुलिल्लाह मैं इस प्लेटफॉर्म पे हूँ कि हर कोई कहता है कि हमने सपोर्ट किया था। अच्छा। जब इंसान एक प्लेटफॉर्म पे जाता है तो फिर हर कोई कहता है कि ये तो मेरी सपोर्टेशन की वजह से यहाँ पर है, लेकिन ऐसा नहीं होता, वो खुद की इंसान की हार्ड वर्किंग होती है। सही। अच्छा, आपने जब ये फैसला किया कि मुझे बाइक राइडर बनना है और रेस भी रखनी है, तो आपकी फैमिली ने आपको सपोर्ट किया इस चीज के लिए? मेरी मदर मुझे ज्यादा सपोर्ट करती हैं। अच्छा। हाँ, वो बस मैं बोलती हूँ तो वो कहती हैं ठीक है, आपको आपका शौक है तो करें आप। अच्छा, उन्होंने ये नहीं कहा कि भाई ये थोड़ा खतरनाक है? नहीं, हालांकि वो मेरे फैमिली बस भाई बोलते हैं कि पहले तो आपने हमने जब बाइक का बोला तो आपने हमें नहीं लेके दी और इसको लेके दे दी,
तो बोला खैर है ये सही चलाती है, लेकिन उनको ये नहीं पता मैं भी रेस वगैरह कर रही होती हूँ। अच्छा, वाह वाह जबरदस्त। अच्छा, कॉल भी आहे मरियम जुमानी जी ऐं कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, कीअं आहियो आप? मां बिल्कुल ठीक अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो मरियम कीअं आहियो? मां भी ठीक आहियां। प्रोग्राम ॾिसो पिया? हाँ ॾिसां पई। टॉपिक ॿुधो आहे? हाँ, मतलब सब कुछ ही ठीक आहे, आई लाइक माय हैबिट, पर न आई ट्रस्ट पीपल इजीली। थोड़ो कोई सही ॻाल्हाईंदा मूंखे लॻंदो आहे दे आर माय फ्रेंड्स, पोइ वरी न बाद में ख़बर पवंदी आहे त दे रियली वर नॉट। सही पिया चओ, पर आवाज़ थोड़ो तव्हांजो स्लो पियो अचे, थोड़ो लाउडली ॻाल्हाइजो। सिग्नल्स इशू हूंदो मे बी। हाँ, सिग्नल इशू भी आहे। तव्हां भी थोड़ो सफ़ा भला ॾिसी लॻो आहे छा, सफ़ा माण्हू सुस्त ॻाल्हाईंदा, लेज़ी लेज़ी। न मां हाणे ई उथी हुयमि थोड़ी देर ॾिस ऐं पकड़े वियमि न त मतलब लेज़ी लेज़ी आहे मरियम अॼु। हाँ, हिकु ॾींहुं अॻु में ट्राई कयो हुयो कॉल, पर कॉल न लॻी हुई। हुन म्यूजिक जेको कोई सिंगर आई हुई न तव्हां वटि, आई वांटेड टू से कि हू गानो सुठो पई ॻाइनि, पर अगर म्यूजिक हुजे, बैंड हुजे त वधीक सुठो लगदो आहे न, बिकॉज़ वो लाइव थियण में त आवाज डिफरेंट वरी लगदी आहे। बिल्कुल सही था चओ, बिल्कुल सही था चओ। दैट्स अ सजेशन कि आइंदा तव्हां बैंड भी घुरायो। हाँ, इंशाल्लाह जरूर जरूर घुराईंदासीं। हाँ, ऐं आप ही हसन तव्हांखे पंहिंजो वीडियोस था मोकिलण चाहिनि, तव्हांजो नंबर मिलंदो? ही मेक्स वीडियोस एंड ऑल, त ठीकु आहे। हाँ, उनके ॾेई छॾिजो शायद अगर पॉसिबल हुजे त। ओके ओके, ऐं सारबा खे चई थी छॾां तव्हांखे नंबर ॾेई छॾींदो। थैंक यू सो मच। थैंक यू। ओके, अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़। सही मरियम असांजी जेको आहे तमामु सुठी कॉलर, कॉल जेको आहे कॾहिं कॾहिं कंदी आहे, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे हू चए पई त कल्ह बि आउं कॉल मिलाई हुई ऐं कॉल न मिली। जो भाउ बि असांखे कॉल कंदो आहे हसन, ऐं हसन बि माशाल्लाह इलेस्ट्रो ॻाल्हाईंदो आहे, उहो बि 8-9 सालनि जो आहे, पर ॻाल्हाईंदो जॾहिं ईअं त मज़ो अची वेंदो आहे। सो बहरहाल वॾी महिरबानी तव्हां कॉल कई। अच्छा, नोमान कॾहिं नोमान खां पुछंदासीं। नोमान, हूअं त चलो असां हिन फील्ड सां तालुक़ु रखूं था, होस्टिंग बि तव्हां कई आहे, माशाल्लाह एक्टर बि इलाही सुठा आहियो, सिंगिंग जो कॾहिं शौक़ु थियो आहे लाइफ में, या सोचियो आहे त आउं सिंगर थियां? ॾाढो ॾुखियो सवाल। छो? मतलब सिंगिंग मतलब हे जेतिरा मूंखे व्यूअर्स पसंद करनि था, जेके माण्हू करनि था, खामखा मुंहिंजी आवाज़ ॿुधी करे उहे बि पसंद करणु छॾे ॾियनि, कहिड़ो फ़ाइदो? के माण्हू ॻाए ई न। सफ़ा अहिड़ो आवाज़ आहे छा? बिल्कुलु। ऐं जे असां ॿुधी वठूं त पोइ गानो ई न ईंदो आहे त ॿुधंदव कीअं था? तव्हां ज़ाहिर ॻाल्हि आहे गानो न ईंदो आहे कीअं, मतलब हर कंहिंजो को न को फेवरेट सॉन्ग हूंदो आहे जेको तव्हां ॿुधंदा रहंदा आहियो, त उहो गुनगुनाए ॿुधायो। मां वाकई न ॿुधंदो आहियां। कोन ॿुधंदा आहियो? न न बिल्कुल भी, मूंखे इंटरेस्ट ई न आहे। मुंहिंजे कैटेगरी जा आहियो मतलब, है ना, अलग कैटेगरी है ना। सो कॾहिं कॾहिं बि वरी बि माण्हू यार पसंद ईंदा को त हूंदो सिंगर। कंहिंमें था पुछो? सिंधी त ऑल ओवर कंहिंजो बि नालो खणी सघो था, पाबंदी थोड़ी आहे। सिंधी 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 हाँ ॿुधंदो हुयमि, लेकिन उन मूंखे गानो यादि न अथव। अच्छा, लाशारी आहे कोई, हनीफ लाशारी न पुराणो अथव कोई, वाहिद लाशारी, वाहिद लाशारी, मुमताज लाशारी, मुमताज लाशारी, उनजी जेका शायरी आहे न मूंखे उहा ॾाढी पसंद हूंदी। हाँ, मुमताज लाशारी त ज़ाहिर। अगर मां चवंदो आहियां कंहिंखे त चवंदा आहिनि हनीफ लाशारी बि आहे, थी सके तो मुमताज लाशारी जी शायरी जेका हूंदी आहे न उहा हमेशा रिलेशनशिप्स जे बारे में या कुझु न कुझु उन में मैसेज हूंदो आहे उनजी शायरी में। हाँ बिल्कुल बिल्कुल, उन्हनि जा ॿुधंदो आहियां। जिंजो बि आहे न सॉन्ग इहो अमर जी जलज़ोरा, रिश्ता ॿिया बि घणा पर अमर जी जलज़ोरा, सही। उन्हनि जो को बि सॉन्ग हूंदा वो इलाही पॉपुलर हूंदा। बहरहाल 10 की खां कॉल आहे फरमान जी, वेलकम कंदासीं फरमान खे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी। कीअं फरमान, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह जी, आऊं बिल्कुल ठीक आहियां, ॿुधायो मां ठीकु आहियो? मां बिल्कुल ठीक। फरमान, कहिड़ी बुरी आदत आहे जेका खत्म करण था चाहियो? जी बिल्कुल, मां में हिकिड़ी जेको आहे सो बैड क्वालिटी आहे जेका मूंखे बि पंहिंजे पाण खां इलाही शिकायत रहंदी आहे, त जेको आहे मूंखे गुस्सो तमामु घणो ईंदो आहे। गुस्सो? जी जी। अच्छा, कंट्रोल न आहे थींदो मतलब? जी बिल्कुल, मतलब पंहिंजे पाण ते कंट्रोल न थींदो आहे। पंहिंजो पाण ते कंट्रोल न, पोइ पंहिंजो पाण खे तकलीफ़ ॾींदा आहियो की ॿिए खे ॾींदा आहियो? पोइ ज़ाहिर आहे जॾहिं गुस्सो ईंदो आहे त गुस्से में जेको हूंदो आहे साम्हूं बसि ख़तम। सही, मतलब जेको आयो उनजो ख़ैर न आहे। जी बिल्कुल, ईअं थींदो आहे न, गुस्से में ख़बर न लॻजे पंहिंजो नुक़सान थिए थो या कंहिं ॿिए जो।
सही सही सही। अच्छा ॿियो छा चवणु चाहींदो? बस जी थैंक यू सो मच। थैंक यू ऐं फरमान जे बाबा आसपास गुस्से में जेको आहे न भटकंदा न कयो, हुन जो मूंखे ख़बर न पवंदी आहे तव्हां केरु आहे पोइ बसि। अच्छा इहे बि थींदो आहे काफ़ी माण्हू जीअं तव्हां चओ त ख़ुशी में वाइदो करे वठंदा आहियो, काफ़ी माण्हू गुस्से में मतिलबु उहो कमु करे छॾींदा आहिनि जेको बाद में पाण खे पछतावो थींदो आहे। इहो हर इंसान सां तक़रीबन थींदो आहे, वो सो त करे वेही रहंदा आहियूं, उन खां पोइ रियलाइज़ थींदो आहे त यार मां ग़लति कयो, बजाए हिन जे जो पोइ रियलाइज़ करे अॻु में ई हुन ते कंट्रोल कयूं। मां लेक्चर त ॾियां थो लेकिन मां बि न कंट्रोल करे सघंदो आहियां, सिधी ॻाल्हि आहे। हा सही ॻाल्हि आहे, छो जो जीअं असां टॉपिक स्टार्ट कयो न मूं चयो मां टॉपिक ॿुधायां थी पर मूं में बि आदत आहे, मां हर कंहिं ते ट्रस्ट करे वठंदी आहियां। बिल्कुलु। ऐं अमूमन छोकिरियुनि में आदत हूंदी आहे, ज़रूरी न आहे त की मतिलबु असां के अहिड़े हिसाब सां कंहिं ते ट्रस्ट कयूं, न हर ॻाल्हि में मतिलबु छोकिरी सां ॻाल्हियूं शेयर करे छॾंदा आहियूं। ॾिसो न हिन में तबियत थी अचे छोकिरियुनि जी, अगरि छोकिरनि सां तबियत कंपेयर कयो त सेंसिटिव हूंदियूं आहिनि वधीक, इन करे सेंसिबल आहिनि त पोइ थी वेंदो आहे हुननि में। लेकिन कुछ छोकरा भी सेंसिटिव हूंदा आहिनि, ईअं न आहे त छोकरा न हूंदा आहिनि, छोकरा भी हूंदा आहिनि कुछ। हाँ ऐसा नहीं कि लड़कों के पास दिल नहीं है। हाँ बिल्कुल यही ॻाल्हि चवणु पियो। अच्छा अच्छा मतलब छोकिरनि ऐं छोकिरियुनि जी ॻाल्हि थी आहे, नोमान खां पुछंदासीं तव्हां छोकिरो आहे त वधीक सही ॿुधाईंदो, पर कॉल वठूं पहिरियां पोइ जेसिताईं तव्हां सोचो त कहिड़ो सवाल। खतरनाक सवाल मूंखां। हैदराबाद खां मुस्कान जी कॉल आहे। हेलो मुस्कान मेरी जान, कैसी हो? अल्लाह शुक्र, तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां। मुस्कान तव्हां ॿुधायो कीअं आहियो? जी अल्हम्दुलिल्लाह मां बि ठीकु आहियां। मुस्कान थोरो लाउडली ॻाल्हाइजो, अॼु मुंहिंजा कन ख़राब थी विया अथई, मूंखे कंहिंजो आवाज़ ॿुधण में नथो अचे। प्रोग्राम ॾिसो पिया? जी हाँ ॾिसूं पिया। टॉपिक ॿुधो आहे? जी जी। छा चवंदो, कहिड़ी बुरी आदत आहे? मुंहिंजी बुरी आदत इहा आहे त यकीन जल्दी करे वेंदी आहे, भले केर बि हुजे, थोरो ई रुॻा ॻाल्हि हूंदी आहे न, चवंदा आहिनि न त यकदमि जल्दी यकीन करे वेंदी आहियां। असां इहा ॻाल्हि कयूं पिया त छोकिरियूं जल्दी ट्रस्ट करे वठंदियूं आहिनि। हाँ इहे छो हूंदो आहे, ऐं मूंखे उन ॻाल्हि मां इलाही मतिलबु की मिलंदो आहे त यकीन न करियो, अम्मी बि चवंदी आहे पर तॾहिं बि आउं जल्दी यकीन करे वेंदी आहियां। असां सच में धोखो इन लाइ खाईंदा आहियूं, अम्मियुनि जी ॻाल्हि न मञंदा न, सच में छॾ हिननि खे पुराणे ज़माने जूं चेरियूं आहिनि, इहे बसि ईअं ई आहिनि, पर पोइ ख़बर पए त चया असां हुयासीं। जी हाँ त इहा ॻाल्हि मम्मी ॾाढी ख़राबु आहे, कोशिशि बि कंदी आहियां कढी छॾियां पर न कढी सघंदी आहियां। बसि हिकिड़ी ॿेड़ी जा सवार आहियूं असां, सभु छोकिरियूं ईअं ई हूंदियूं आहिनि। ॿियो छा चवंदा? ॿियो माशाल्लाह तव्हां जाम सुठा पिया लॻो। थैंक यू। ॿिया माना सुठा नथा लॻनि? नोमान तारा इहे सुठा नथा लॻनि? न इहे बि जाम सुठा पिया लॻनि, इन्हनि खे बि अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ॻाल्हाइणु चाहींदो कंहिंसां? जाम सुठा लॻो। जी भले ॾियो। भले ॾियो वठो। नोमान ॻाल्हायो। जेको ॻाल्हाए कंहिंसां ॻाल्हाईंदा? जेको ॻाल्हाए। हलो हलो तव्हां ॻाल्हायो। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, अदा ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? जी जी अल्लाह। अच्छा भला तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कही त सभु कुझु छोकिरियूं ई मासूम, भला असां छोकिरा मासूम न आहियूं? न बस छोकिरा होशियार हूंदा आहिनि। सही बिल्कुलु, इहो टोन ॾाढो वणियो तव्हांजो। न छोकिरा ॾाढा ख़तरनाक हूंदा आहिनि। उहो यकीन न कंदा आहिनि जल्दी, छोकिरियूं ॾाढी जल्दी यकीन करे वेंदियूं आहिनि। न कुझु छोकिरा बि अहिड़ा हूंदा आहिनि दी, असां आहियूं न तव्हांजे अॻियां वेठा आहियूं न मासूम, तव्हांखे अज़रा ॿुधाईंदी त असां केतिरा मासूम आहियूं। हा मूंखां पुछो हे केतिरा मासूम आहिनि वाक़ई में। बिल्कुलु मासूमियत हितां शुरू थी आहे। हा महिरबानी। पर इहा ख़बर कोन्हे छोकिरियूं ॾाढी मासूम हूंदियूं आहिनि। हा इहा त ॻाल्हि आहे बिल्कुलु। ओके मुस्कान, थैंक्स फॉर कॉलिंग। ऐं तव्हां इहो कीअं चयो था मतलब छोकरा मासूम होता है? तारा ये सही बात है, लड़के मासूम होते नहीं होते ना? देख तारा भी नहीं कह रही, मतलब 10% तो होंगे कुछ लड़के जो मासूम हैं। 10% भी नहीं, उन 10% में मैं 1% आता हूँ। 1% भी नहीं, 1% भी नहीं दे रही हो। मां के सपोर्ट करने वालों को छोकरो ना है ना, ये हेतिरा ते वेठा आहिनि तव्हांखे कोई सपोर्ट नथो करे। छा क्यों केर सपोर्ट न कंदो न तव्हां कुछ जो तव्हां छोकरा ही जालिम हूंदा आहिनि, लड़के ही जालिम होते हैं। हां जालिम होते हैं बिल्कुल ये भाई वा ॿुधो था सब छोकरा असां ही जालिम आहियूं। तो तव्हां पंहिंजी आदत खत्म कयो न, असल में त तव्हांखे उहा आदत खत्म करण खपे। ॾिसो न इहे आदतूं जेके तव्हां ॿुधायूं ये मां में भी आहिनि, असां में भी आहिनि, असां भी सेंसिटिव तबियत जा आहियूं ऐं ट्रस्ट करे वेही रहंदा आहियूं, धोखो भी मिलदो आहे। तारा आप इस बात से इत्तेफाक करेंगी, हम एक ही बात होगी हमारी। जी तव्हां चयो त जेको आहे असां बि कंहिं ते ट्रस्ट कंदा आहियूं, असां बि सेंसिटिव आहियूं, तव्हां हमेशह ग़लति पॉइंट ते हलिया वेंदा आहियो। जेको छोकिरो जंहिं छोकिरे जो क़दुरु जेका छोकिरी कंदी आहे न, वरी तव्हां उन जो क़दुरु न कंदव, तव्हां वरी
के ॿिए जो क़दुरु कंदा आहियो, पोइ वरी तव्हांखे वरी जॾहिं नतीजो मिलंदा वरी उहे मुंहुं खणी वरी उन वटि ईंदा। या इनजे बारे में मां कुछ न तो चई सकां। ये अब जिंदगी और असूल और रिवाज बन गया कि कदर करने वाले को बेकदरे और बेकदर को कदर करने वाले मिलते हैं। और फिर ये कहते नहीं यार ये हो गया कि वो हो गया। तो यही है कि 50-50% है, कदर करने वाले लड़कियां भी होती हैं, कदर करने वाले लड़के भी होते हैं। मैं लाइव बैठी हुई हूँ हैं, हाँ तो हैं देखें। अच्छा फ्रेंड आपकी जो लड़कियां फ्रेंड्स होंगी वो भी ऐसी होंगी? मेरी कोई फ्रेंड नहीं है वैसे जो हाँ जनरल फैन फॉलोइंग में जो हैं वो मेरे समझे दोस्त ही होते हैं सारे, बहुत इज्जत करते हैं। अच्छा। बहुत प्यार देते हैं मुझे। अच्छा, और उनकी वजह से ही मुझे लगता है कि मैं जब जाती हूँ तो जहाँ से मेरी बाइक शुरू होती है वहीं ट्रैक लग जाता है। वाह वाह जबरदस्त। मतलब ये इन ॻाल्हि में ये खुशनसीब है। खुशनसीब है मतलब सुठा दोस्त जे वटि आहिनि उहो बि माण्हू खुशनसीब आहे। दोस्त उहा ई ॻाल्हि आहे, दोस्त त वाकई न आहिनि इन्हनि जीअं चयो, पर वाकई इहा फैन फॉलोइंग भी ये भी तो दोस्त है ना, वेल विशर्स इन इन्हनि जा, इहा भी इन्हनि खां भी मोहब्बत मिले थी उन्हनि खे। बिल्कुल। अच्छा तारा खां पुछंदासीं, चलो बाइक राइडर भी आहे ऐं छोकरनि खे ॾिसी करे हिन बि स्टेप वरितो त अगरि छोकिरा करे सघनि था त पोइ छोकिरी छो न। ऐं हाणे छोकिरा हिननि खां डिॼंदा आहिनि त हिननि सां रेस न रखूं, इहा बि सुठी ॻाल्हि आहे। हिन पंहिंजो पाण उहो मञरायो आहे, पंहिंजो नालो पंहिंजे माउ पीउ जो नालो पंहिंजे शहर जो नालो रोशन कयो अथसि। पर छोकिरियुनि में ॿियूं बि आदतूं हूंदियूं आहिनि ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ड्रेसिंग जे हवाले सां, हेयर स्टाइल, मेकअप, इहे सभु शयूं आहिनि तारा में या न? नहीं मुझे मेकअप नहीं पसंद, मेरा गेटअप शलवार कमीज होता है। अच्छा। लेकिन बाइक चलाते हुए मुझे पैंट शर्ट वेयर करनी पड़ती है क्योंकि 50-50 लोग होते हैं, अच्छे होते हैं बुरे भी होते हैं। तो अगर हम लोग ये वेयर करके जाते हैं, बिल्कुल पैक होके जाते हैं, तो अगला अंदाजा लगाने में टाइम लगता है कि लड़का है कि लड़की है। तो इसीलिए लड़कों वाला गेटअप करके बाइक पे जाती हूँ। अच्छा। और वैसे मेरा शलवार कमीज होता है घर पे। गुड, अच्छी बात है। अच्छा कॉल है अनीता जी। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, अस्सलाम वालेकुम मेहमानन के भी ऐं ॾिसण वारनि सभिनी के भी। वालेकुम सलाम। नौमान भाई त ठीक आहे न? नौमान भाई भी खुश आहे। नौमान भाई जो तो बिन जीवन एतरो पसंद आयो जो छा ॿुधायां मां। तो बिन जीवन पसंद आयो। वडी मेहरबानी तव्हांजी। तव्हां पसंद कंदव त असां स्क्रीन ते हूंदासीं, तव्हां पसंद जे नहीं करण छॾे ॾिनो असां स्क्रीन खां आउट थी वेंदासीं। ठीक आयो न तव्हां? बिल्कुल भाई जी जी बिल्कुल अल्हम्दुलिल्लाह मां ठीक ठाक। तव्हां ठीक आयो? हां मां त ठीक आहियां। बस ईअं ई पसंद कंदा रहो असांजे ड्रामनि खे त जीअं अॻे अञा सुठो कमु कयूं। अच्छा नौमान खे मैं ॿुधाईंदसि त अनीता अखियुनि जे नूर खां महरूम आहे, पर हुन वटि दिलि जो नूर आहे ऐं उन जे हिसाब सां असां सभिनी खे ॾिसंदी आहे, पसंद कंदी आहे। आवाज़ तो सुञाणींदी आहे तव्हांखे। रियली? जी जी। आई हैव नो वर्ड्स फॉर यू अनीता। अल्लाह पाक मां ॻाल्हाइण चाहींदमि मापी हाणे। छा पे चओ? टॉपिक ते ॻाल्हाईंदमि। टॉपिक ते ॻाल्हाईंदो? ॻाल्हायो। मुंह में बुरी आदत है, जिद ऐं शक घणो हूंदो आहे, चवंदी आहियां इहा बुरी आदत मुंह मां निकिरनि इहे ॿई। अच्छा शक कंदा आहियो ऐं जिद कंदा आहियो? ॿई ख़तरनाक शइ। जेसिताईं पूरी न कया तेसिताईं बसि न कंदी आहियां। गानो बि तव्हांखे ॿुधाइण चाहींदमि। गानो ॿुधायो, भली ॿुधायो। नई सलाहत के इश्क जी के मारायो जानिए में ही तो के कारो वगो के पारायो नई सलाहत के इश्क जी के मारायो जानिए में ही तो के कारो वगो के पारायो तुझी कहे साए तेरी दिल आही त घर न है ताज महल कहे लय तो सुनो घर ठहरायो दई सलाहत के इश्क जी कहे मारायो। जबरदस्त अनीता। जानिए में ही तो से कारो वग कैसे पारायो। वाह वाह अनीता वाह जबरदस्त। थैंक्स फॉर कॉलिंग अनीता। अनीता जो आवाज़ भी इलाही सुठो आहे ऐं असांजे प्रोग्राम में अची भी चुकी आहे, असांखे नात भी ॿुधाए चुकी आहे ऐं जुमे ते नात भी ॿुधाईंदी आहे। अच्छा ये जेको गानो चयसि न तव्हांजे लाइ चयसि तया? अच्छा तव्हां ब्लैक तव्हांखे न फुल ब्लैक तव्हांखे उन फुल कारो चयो आहे न त इन करे ॾिसो मां ब्लू ब्लैक। अच्छा मां इहो चवंदसि नौमान खां पुछंदासीं त नौमान हिकिड़ो माण्हू तव्हांखे ॾिसे नथो, सिर्फ़ु ॿुधे थो,
ॿुधण खां पोइ तव्हांखे सुञाणे थो तव्हांजे आवाज़ सां, तव्हां सां एतिरो प्यार करे थो, तव्हांजा हुनखे डायलॉग बि अगरि असां हुन खां पुछूं तव्हांजा डायलॉग बि यादि हुजनि, एॾी बेलोस मोहबत लाइ छा चवंदो? यार मां अॻु में ई चयुमि न त मां वटि अल्फाज़ न आहिनि। वाक़ई अगरि सीरियस पॉइंट ते मां अचां त हिकिड़ो अखियुनि वारो इंसानु नथो ॾिसे अॼुकल्ह। हा, जेकी अखियूं न आहिनि उनखे यादि आहे इहो नोमान ऐं तोबिन जीवन जी, मतलब सिर्फ एक आवाज ही फील करे ना। बिल्कुल। ऐं हर अदाकार ऐं अदाकारा जो उनखे नालो ख़बर आहे, केर ॻाल्हाए तो तव्हांखे ॿुधाईंदी त ही फलां ॻाल्हाए तो, ही प्रोग्राम हिन जो आहे, ही ड्रामो हिन जो आहे। रियली? बिल्कुल बिल्कुल बिल्कुल। ऐं वॾी ॻाल्हि ॿी ॿुधायां त वो घर में कमकार भी कंदी आहे, उनजे बावजूद भी उनखे नाला भी यादि आहिनि प्रोग्राम भी। सो बहरहाल अनीता तुंहिंजे लाइ खोड़ सारी बेस्ट विशेस, खोड़ सारी दुआऊं, अल्लाह साईं तो खुश रखे ऐं अल्लाह साईं करे त तूं हीअ दुनिया ॾिसी, छो जो अनीता खे हिकिड़ी कंहिं हॉस्पिटल आसरो ॾिनो आहे त थी सघे तो तुंहिंजूं अखियूं थी सघनि थियूं। बिल्कुल, बस यकीन हुजे अल्लाह पाक जी ज़ात ते यकीन हुजे त इंशाअल्लाह वॾा वॾा मौजज़ा थिया आहिनि त अनीता लाइ भी इंशाअल्लाह जल्दी को सुठो मौजज़ो थींदो इंशाअल्लाह इंशाअल्लाह। सभिनी जी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। असां सां तारा ऐं तारा खां पुछंदासीं एज़ अ गर्ल, जीअं हिननि चयो त मेकअप सां त एॾी का दिलचस्पी न आहे, ड्रेसिंग जे हवाले सां बि हिननि ॿुधाए छॾियो, कुकिंग जे हवाले सां पुछंदासीं, लाइफ में कभी एक्सप्रेशन समझ गई मैंने कभी नहीं की होगी लेकिन की है, शौक है? कुकिंग करना आती नहीं है लेकिन सीख रही हूँ। सीख रही हैं अभी आप? अंडा बॉईल करना आता है? हाँ, अंडा कितने मिनट में हो जाता है एक अंडा बॉईल? 5, 10, 15 मिनट। हाँ, 15-20 मिनट तो लगते हैं एक अंडे को मार रही है, बॉईल कर रही है। गैस के हिसाब से आजकल जो प्रेशर है ना उस हिसाब से, टाइमिंग उस हिसाब से। एक ने साथ दे रहे हैं मेरा। सही सही सही, साथ तो देना पड़ेगा ना। चाय बनाने आती है? हाँ, चाय तो बहुत अच्छी बनाती है। बहुत अच्छी बनाती है? वाओ। बस इसके अलावा और भी बना लेती हूँ, आलू मटर बनाती हूँ ज्यादातर। वाह वाह, तव्हां छा ठाहींदा आहियो? ये फ्री है सवाल ये ज़ाहिर ॻाल्हि आहे मां छोकरा हूंदा आहिनि जेके सुठी सुठी कुकिंग कंदा आहिनि। चवां तो मां त आउटडोर जी शूट ते ई सिखियो आहे ठाहिण। सिखिया आहियो तव्हां बि? त तव्हां ॿुधायो पियो आउटडोर जी शूट ते तव्हां ॿुधायो मां उते ठाहिण सिखियासीं, मजबूरी बि हुई। वरी कुझु न ठाहियो आहे? वरी उन खां पोइ न घर में घर वारा तव्हां नोमान जा घर वारा जेके फैमिली ॾिसो पिया त हाणे तव्हां हिननि खां कुझु ठहरायो न त इहो बि विसरी वेंदा आहिनि। न ठाराईंदा, उन्हनि खे ख़बर आहे जेको ठाराईंदा त उहो बि बिगड़जी वेंदो सॼो, इन खां बहितर आहे इहो खाए सिर्फ़। सही। अच्छा, कॉल आहे, कॉल वठंदासीं। इंसार भाजी कॉल आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भेण, कहाली मदद मौलाली मदद कीअं आहियो भाउ? ठीकु आहियो? सब ख्याल लॻो पियो आहे, तमामु सुठो तुंहिंजो छो पियो हले, ॾिसूं पिया थी सूमर ते असां बि अचूं शो में। छा चयो? शो में अचूं असां बि सूमर ते? भली अचो, मोस्ट वेलकम। नंढे भाउ मुंहिंजे ख़्वाहिश आली जी के हलंदा थी अदी ॾे। सही सही सही। हा दिया मुंह में या गोभी आत्मा को ना ॻाल्हाईंदो ऐं नाम तोखे ॿुधाईंदुमि। अच्छा, मां बुराई थी पुछां त कहिड़ी बुरी आदत आहे? खूबियूं त इलाही आहिनि इंसाननि में। हा दी, मां को ना ॻाल्हाईंदो ऐं तोखे गानो ॿुधाईंदुमि। हल भला गानो ॿुधा, छॾ तूं पंहिंजी बुराई के विसारण मुंहिंजे वस में न आहे, मां मजबूर माया तोखे विसारण मुंहिंजे वस में न आहे, मां मजबूर माया मजबूर माया सची तो ॿुधाया अॼु ॻाल्हि कई सही ॿीहर कजाइन। थैंक यू थैंक्स फॉर कॉलिंग। अॼु खां पोइ ॻाल्हि न कंदासीं। सही आहे। ब्रेक जो बि टाइम ते ब्रेक वठंदासीं, ब्रेक खां पोइ वरी गॾु आहियूं। वेलकम बैक। नंगर मेरी शाम में हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था ऐं असां कॉल ते आहे शाज़िया फ्रॉम हाला, उन्हनि खे वेलकम कंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम शाज़िया। सलाम, अज़रा कीअं आहियो? मां बिल्कुलु ठीकु, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, मां बिल्कुलु ठीकु आहियां। जी शाज़िया, प्रोग्राम ॾिसो पिया? हा बिल्कुलु, हाणे ॾिठो अथमि त वरी ट्राई कयमि त माशा लॻी पई वई। टॉपिक ते छा चवंदो? मां इहो चवंदसि पहिरीं त मतिलबु महिमान आया आहिनि उन्हनि खे बि सलाम कंदसि जी, ऐं उन खां पोइ मतिलबु त असां जेके फैमिली मेंबर आहियूं त उन में मिसिस रहमान जी ॻाल्हि 4-5 ॾींहंनि खां मां न पई ॿुधां, उन करे उनखे मिस पिया कयूं त मिस रहमान कॉल छो न पई करे, उहा कॉल करे प्रोग्राम में मां ॾाढो मिस पई कयांसि। अॼु तव्हांजी कॉल ॿुधी करे ॾाढी ख़ुशी थी ऐं ईअं ॿियनि सभिनी कॉलर्स खे मुंहिंजा सलाम। हा, ऐं टॉपिक ते मतिलबु अॼु टॉपिक मतिलबु हा जेको तव्हां पर्सनली मतिलबु जेके कॉलर्स आहिनि उन्हनि खां तव्हां पुछो था, मतिलबु उनजो मतिलबु जेको चइबो न पर्सनली सवाल था कयो उन खां, कहिड़ो तव्हांखे होस्ट पसंदि आहे, कहिड़ो अदाकार पसंदि आहे, वरी तव्हां अॼु पुछो पिया त मतिलबु तव्हां मतिलबु
आज भी सुठो मतलब टॉपिक आहे तव्हांजो। जी जी, छा चवंदो टॉपिक ते? टॉपिक ते इहो चवंदसि त मूंखे मतलब जे चयो त हिकु त मतलब जी माना आदत आहे त हिकिड़ो त मां ख़ामोश घणो रहंदी आहियां, मतलब इहा बि आदत पसंदि आहे मूंखे। मतलब मां चवंदी आहियां इलाही ॻाल्हायां त हिनजे करे मतलब मां चवंदी आहियां टॉपिक ते ॻाल्हाए वञा, मतलब टीवीअ ते कॉल करे उते ॻाल्हायां, बाक़ी हूअं जेको नॉर्मली मतलब जेको घर में हूंदो न इहो इलाही घटि ॻाल्हाईंदी आहियां हिनजे करे। ऐं ॿियो टेस्ट मां जल्दी कंदी आहियां। हेलो, अच्छा अच्छा, जी जी, हाँ टेस्ट कंदी आहियां न, उहो बि मतलब आदत न वणंदी आहे त माना जल्दी सां मतलब टेस्ट करे वेंदी आहियां, एतबार करे वेंदी आहियां। इहा बि मतलब आहे तव्हां में ॿ बुरियूं आदतूं आहिनि इहे। हा, मतलब सभिनी खे सुठियूं लॻंदियूं आहिनि पर मूंखे माना पर्सनली लॻंदियूं आहिनि। हा त मतलब जीअं मतलब ख़ामोश न रहे माण्हू, मतलब जेको कुझु चए थो माण्हू त उनखे मतलब जवाबु ॾेई वठे, पर जवाबु न ॾींदी आहियां मां। इन करे मतलब इहा बि मतलब हिकिड़ी आदत मूंखे लॻंदी आहे। ॿी वरी मां टेस्ट इहा त बुरी आदत आहे न, केरु सवाल करे तुंहिंजो जवाबु न ॾिजे त इहा आहे ऐं इहा कटणु खपे। हा बिल्कुलु, कोशिशि कंदी आहियां, तॾहिं त मतलब मूंखे शौक़ु थींदो आहे त मतलब टीवी ते ॻाल्हायां। ऐं आदो आयो आहे उन खां थोरो मतलब ॻाल्हाइणु चाहींदुसि नोमान सां। बिल्कुलु जी जी, नोमान ई आहे मुंहिंजे ख्याल में वेठो न। ॿियो बि अदो अची चुको आहे तॾहिं। जी ठीकु आहे ठीकु आहे, की ॻाल्हायो। हा हेलो, अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम। अदा तव्हांजा मतलब अदायगी त ॾाढी सुठी आहे। मां तव्हांखां इहो सवाल करणु चाहींदुसि त तव्हां मतलब कंहिंखां इंस्पायर थी करे मतलब इन फील्ड में आया आहियो? ॿियो तव्हां सिंगिंग कंदा आहियो त मतलब कोई असांखे ॿुधायो। ऐं तव्हांजो फेवरेट एक्टर केरु आहे हिन फील्ड में? तव्हांजी फील्ड जे हवाले सां सवाल पुछंदुसि। सही आहे। ॿिए सवाल जो जवाबु थो ॾियां त सिंगिंग न ईंदी आहे, एतिरी न कंदो आहियां। ऐं जेको तव्हां फर्स्ट क्वेश्चन पुछो कंहिंखां इंस्पायर थी करे तव्हां हिन फील्ड में आहियो, त मां कंहिंखां इंस्पायर न आहियां थियो। सो मूंखे शौक़ु हुयो पंहिंजो ई, मतिलबु एक्टिंग जो हिकिड़ो शौक़ु हुयो। सो मूंखे हिकिड़ो चांस मिली वियो KTN ते। सो मां फर्स्ट ड्रामो कयुमि, हुन खां पोइ अलहमदिल्ला KTN मूंखे काफ़ी रिस्पेक्ट ॾिनी। हुन खां पोइ ड्रामनि मथां ड्रामा थींदा विया ऐं हाणे अलहमदिल्ला मां तक़रीबन 5-6 प्रोजेक्ट कयां पियो। ॿियो बि काफ़ी कमु कयो आहे, कुझु पेंडिंग में पिया आहिनि प्रोजेक्ट। सो बाक़ी थर्ड सवाल हुयो तव्हांजो त फेवरेट एक्टर मुंहिंजो अगरि सिंधी मीडिया में आहे त जंहिंखां वाक़ई अगरि इंस्पायर थियणु घुरिजे त मां हुन खां थी सघां थो, उहो आहे अली रज़ा कटबर। केरा? अली रज़ा कटबर। अच्छा, थैंक यू शाज़िया। ऐं तव्हां जेको आहे नोमान खटरे सवाल कया, टिनी सवालनि जो जवाबु मिली चुको आहे। असां सां हिन वक़्तु हिकु ॿियो स्टार बि गॾु आहे, उन्हनि खे बि वेलकम कंदासीं। सिंध सुपर स्टार जो विनर असां सां गॾु आहे तारिक अली, उन्हनि खे वेलकम कयूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मूंखे आदत आहे न हेलो अस्सलाम त पोइ गेस्ट खे बि ईअं कजे, पर मां हिमल कंट्रोल करे। ठीकु आहियो? अल्लाह जा सन, तव्हां ॿुधायो थी? बिल्कुलु। अच्छा, तव्हां सेकंड टाइम असांजे प्रोग्राम में आया आहियो। बिल्कुलु, तव्हांजो वाइदो हुयो त तव्हां ॿीहर बि ॿुधाईंदो। बिल्कुलु, असां पंहिंजो वाइदो पूरो कयोसीं। अच्छा तारिक, तव्हां जॾहिं आया फर्स्ट टाइम त ज़ाहिरी ॻाल्हि आहे किन माण्हुनि प्रोग्राम ॾिठो हूंदो, किन न ॾिठो हूंदो। त अॼु जेके असांखे फर्स्ट टाइम था ॾिसनि तव्हांखे मुंहिंजे प्रोग्राम में, त इहो सवाल मां ज़रूरु कंदसि त सिंध सुपर स्टार जा विनर आहियो तव्हां माशाअल्लाह सां। सॼो सफ़र तव्हांजो कीअं गुज़रियो हुते? यादगिरियूं मूंखे त ख़बर आहे, पर जेके न्यू असांजा व्यूअर्स आहिनि। तमामु बहितरीनु एक्सपीरियंस रहियो मुंहिंजो माशाअल्लाह। ऐं जेकी बि सॼी टीम हुई KTN जी, तमामु माना जेको आहे सपोर्ट करे पई। हिकु हिकु माण्हू जेको आहे कैमरामैन, असांजा डायरेक्टर, जेके बि माना पूरी टीम, जीअं मां चई हुयमि त सभई बहितरीनु माण्हू हुया, सभिनी मूंखे ॾाढो सपोर्ट कयो। अच्छा 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 तारिक, जेको आहे ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक वठंदासीं, ब्रेक खां पोइ खोड़ सारी कचहरी कंदासीं। वेलकम बैक। अच्छा, असां ॻाल्हि पे कईसीं तारिक सां त सिंध सुपर स्टार जो सफ़र कीअं रहियो, हिननि चयो इलाही सुठो रहियो। पर इहो सवाल तव्हांखां कंदसि त तव्हां जॾहिं हिते आया हुआ त तव्हां छा सोचो त वाक़ई में आउं सिलेक्ट थी वेंदसि या इन मंच ते आउं कामयाबु थी वेंदमि? छा हुयूं फीलिंग्स? जीअं हुजणु खपनि सभिनी जूं, जो छो जो सवे माण्हुनि मां जेका बात मां पहिरियां सभनि मां सिलेक्ट थी आयो हुयुसि। ऐं उनखां पोइ असल माना इम्तिहान मुंहिंजो पोइ शुरू थियो, छो जो हर सिटी मां जेको आहे चूंडियल माण्हू आहे सभु। ऐं उनखां पोइ अलाह इज़त ॾिनी मूंखे, सभिनी खां पहिरियां नंबर मां जेको आहे विन कयो माशाअल्लाह। ऐं आवाज़ बि तमामु सुठो आहे तारीख़ जो, ऐं त लाइव बि ॿुधो आहे ऐं तव्हां बि ॿुधो हूंदो। बहरहाल जेको आहे इहो हिननि खां पुछंदासीं त हाणे तव्हां KTN जो ड्रामो आहे जज़्बात, जंहिंमें OST तव्हां ॻायो आहे। जज़्बात नाले सां हिकिड़ो ड्रामो माशाअल्लाह हाणे रिलीज़ थियो आहे रिसेंटली। सो इन जो OST जेको सॉन्ग आहे मूंखे उहो मिलियो आहे थैंक्स टू KTN, जंहिं मूंखे इहो चांस ॾिनो। ऐं जेके जेके वाइदा KTN मूंसां कया हुआ अलहमदिल्ला उहे पूरा बि करे हाणे। अच्छा, ऐं तव्हांजी बि महिरबानी, जेको ॿियों दफ़ो तव्हां मूंखे घुरायो पिया हिते,
ईअं जे करे प्रमोट थींदो रहे त इंशाल्लाह इंशाल्लाह ये असांजी दुआ आहे तव्हां अल्लाह साईं तव्हां कामयाब कंदो इलाही अॻियां वेंदो तव्हां अच्छा ओएसटी में जेको तव्हां सॉन्ग चयो आहे उहो थोरो गुनगुनाए ॿुधायो जी बिल्कुलु जी हर कदम धोखो ही धोखो मिले तो जज्बात में हर कदम धोखो ही धोखो मिले तो जज्बात में इंसान मट जी थो वञे पहर पल हिक रात में वाह 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 कहीं बेवसीअ जी दाह में कहीं जूं खुशूं कहीं खे मिलियूं कहीं बेवसीअ जी दाह में कहीं जूं खुशूं कहीं खे मिलियूं आखिर त फांसी थो पवे माण्हू वॾे हालात में वाह 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 जबरदस्त अच्छा इन गाने जी ओएसटी जी जॾहिं तव्हांखे ऑफर आई उन वक़्तु तव्हांजी फीलिंग्स छा हुयूं माशाल्लाह घर वेठो हुअसि ईअं ई सो फोन आई मूंखे शानी भाई जी अच्छा त तव्हां लाइ हिकिड़ो सॉन्ग असां जेको सिलेक्ट कयो आहे त असां सोचियो आहे इहो तव्हांजे आवाज़ में सूट कंदो सही ऐं इन खां अलावा भेण रेशमा मारवी बि इहो मुंहिंजे ख़्याल में रेशमा परवीन उन बि मूंसां इहो ड्यूट कयो आहे मुंहिंजे ख़्याल में अच्छा जी हा ऐं उन बि बहितरीनु ॻायो आहे ऐं मूंखे बि ॿियो चांस मूंखे मिलियो ऐं मूं ॻवाइणु न चाहियो इहो अच्छा ऐं इन जी शाइरी मुंहिंजे ख़्याल में अनवर शाद साहब जी ऐं असांजी कंपोज़िशन जेकी कई आहे ऐं म्यूज़िशियन जेके आहिनि सो इहे ज़ेडे शानी भाई आहिनि माशाल्लाह तमामु बहितरीनु कमु कयो ऐं ॾाढो मज़ो आयो रिकॉर्डिंग में असांजी जेके वोकलिस्ट आहे असांजी रिकॉर्डिंग थी तमामु मज़ो आयो ॾाढो सही अच्छा फर्स्ट टाइम तव्हां ओएसटी कया कंहिं बि जी फर्स्ट टाइम मुंहिंजो त केतिरो टाइम लॻो पूरे सॉन्ग खे कंप्लीट करण में तक़रीबन असांखे छो जो नओं टैलेंट आहे असांजो जेको आहे सो ग़लतियूं मूंखां ॾाढियूं पई थियनि अच्छा जी हा बिल्कुलु ऐं माशाल्लाह शानी भाई मूंखे जेको आहे इलाही सपोर्ट करे जी हा सही सही तमामु सुठी ॻाल्हि आहे ईअं अलाह साईं तव्हां ख़ुशि रखे अलाह साईं तव्हां कामयाबु करे अच्छा कॉल आहे दुबई खां मीर मोहम्मद भाउ जे असांजो रेगुलर कॉलर तमामु प्यारो भाउ उन्हनि खे वेलकम कंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम मीर मोहम्मद भाउ वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाह बरकात वदी तव्हां कीअं आहियो ठीकु ठाक आहियो अल्लाह जो शुक्र मां बिल्कुलु ठीकु तव्हां ॿुधायो ठीकु ठाक अल्लाह पाक जा करम अॼु असां ठीकु ठाक लॻा पिया आहियूं काथे गुम लॻा पिया भाउ बस अभी ड्यूटी चेंज थी वई आहे जेको इन करे कम घणा थी विया आहिनि अॼु सियारे में अच्छा 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 ये तो सुठी ॻाल्हि आहे न कम तव्हांखे मिलिया आहिनि त सुठी ॻाल्हि आहे पर छा कजे टेम प्रोग्राम खे बि ॾियूं था कम खे बि ॾियूं था वाह 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 सुठी ॻाल्हि आहे अच्छा टॉपिक ॿुधो आहे जी जी टॉपिक ॿुधो आहे ज़बरदस्त मां महिमाननि सां ॻाल्हाइणु चाहींदुमि अच्छा बिल्कुलु ॻाल्हायो कंहिंसां ॻाल्हाईंदो फर्स्ट में हा अवल त मां साईं नौमान साहब सां ॻाल्हाईंदुमि बिल्कुलु ॻाल्हायो जी हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदा छा हाल आहे तबियत ठीकु आहे साईं ख़ुशि आहियो ख़ैर तबियत सही आहे तव्हांजो अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह तव्हांजूं दुआयूं तव्हां ख़ुशि आहियो अल्लाह पाक जा करम रब्बिल आलमीन तमामु ज़बरदस्त ड्रामो आवाज़ूं असां ॾिठो आहे जीवन तो बिन लास्ट केस ख़तम थियो जल्दी थियो भला तो बिन जीवन बिल्कुलु टाइम गुज़री वियो ख़बर ई न पई 13 एपिसोड्स हुया ज़बरदस्त ड्रामो आहे तमामु बहितरीन चलो तव्हां पसंदि कयो इहा असांजे लाइ वॾी फ़ख्र जी ॻाल्हि आहे वॾी महिरबानी बिल्कुलु बिल्कुलु तारिक साहब खे ॻाल्हाइणो आहे जी जी ॻाल्हायो बिल्कुलु जी ता बिल्कुलु ॻाल्हायो कीअं आहियो दा अस्सलाम वालेकुम तारिक भाई छा हाल आहे वालेकुम अस्सलाम कमल बारियूं अदा अल्लाह पाक जा एहसान करम मालिक जा तव्हां ॿुधायो ख़ुशि लॻा पिया आहियो तव्हां सां ॿीहर बि असांजी मुलाक़ात थियो पहिरियों बि मुलाक़ात थियो वरी ॿीहर बि असांजी ख़ुशि नसीबी आहे जी जी बिल्कुलु इहा अदी जी महिरबानी जंहिं वाइदो कयो आहे निभायो माशाल्लाह बिल्कुलु बिल्कुलु अॼु वरी प्रोग्राम तमामु बहितरीन आहे तमामु जेके लिखियल सितारा हूंदा आहिनि अॼु उहे पेश कंदो आहे जी जी बिल्कुलु बिल्कुलु जीअं बि मुंहिंजा दोस्त ॾिसनि था सिमाट सनावला फरमान ॿुधो जेके सभु ॾिसंदा उन्हनि खे अस्सलाम वालेकुम यार वालेकुम सलाम मुलाली मदद थैंक यू थैंक्स फॉर कॉलिंग मीर मोहम्मद भा
ऐं जेको आहे असल में मीर मोहम्मद भाउ जी सिंधी ॿोली न आहे पर जॾहिं बि ॻाल्हाईंदो सुठो लॻंदो आहे मतिलबु लैंग्वेज मां ख़बर पवंदी आहे न त उन्हनि जी ॿोली जेका आहे सिंधी न काफ़ी लैंग्वेज सिंधी अच्छा ना है वैसे सिंधी न सिंधी ना है अच्छा काफी पर थोड़ो जो कर कॾहिं कॾहिं एॾे होॾे जुमलनि खे थी वेंदो आहे पर उहे सुठा लॻंदा आहिनि मतिलबु उहो उन में उनजो प्यार मोहबत नज़र ईंदी आहे दुबई खां रोज़ कॉल करणु इहो मतिलबु छा चवंदा आहिनि इहो प्यार ई आहे ऐं कुर्बी आहे सो बहरहाल जेको आहे तारा गॾु असांखे तारा खां पुछंदासीं इन्हनि खे तारिक जो आवाज़ कीअं लॻो तारिक की वॉइस कैसे लगी आपको? बहुत अच्छी लगी है। सच में या सामने बैठा है तो वैसे है? नहीं अच्छी लगी है, आपको पता है मैं स्ट्रेट फॉरवर्ड हूँ। हाँ ये बात है भाई, मैं थोड़ी देर के लिए भूल गई थी। अच्छा सिंधी सॉन्ग सुनती हैं आप? हाँ मैं सुनती हूँ। जाहिर सी बात है आप बोल नहीं पाती, समझ तो आ जाती। मैं सिंधी हूँ, मुझे सिंधी बोलना नहीं आती। आप सीख लेना यार, दोबारा जब आपको हम बुलाए ना तो सिंधी में पूरा शो सिंधी में करना। इंशाल्लाह I'll try my best। हाँ ना, इतना कुछ कर पा रही। अच्छा चैलेंज लो ना इसको, आप चैलेंज एक्सेप्ट करते हो ना? आप वैसे मैं बोलती हूँ लेकिन मैं लाइव इसलिए नहीं बोल रही कि गलतियाँ मुझसे बहुत हो जाती हैं। अच्छा थोड़ा बोलो तो सही, मैं पता तो चले क्या क्या बोलूँ आप बोलो। मतलब इन्हें जो आवाज़ ताकि कीअं लॻो तारीख जो? हिननि जी आवाज़ मुझे सुठी लगी है। सही। नोमान ताकि कीअं लॻो? सुठो लॻो। अच्छा सोचे मैंने सुठो न लॻो। मां तुम बुरो न चई छॾे, पाणे ई चवां सुठो। नहीं अच्छे लग रहे हैं। अच्छा आई नोमान जे लाइ इहो चवंदुसि त 12 महीना हिकु जोड़ंदो आहे माशाल्लाह माशाल्लाह। नज़र ख़बर अचे छो जो कॾहिं कॾहिं ज़ाहिरी ॻाल्हि आहे कंहिंजी बि नज़र लॻी सघे थी। कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। बाबा वालेकुम अस्सलाम। फज़ल मोहम्मद भाउ कीअं आहियो, ठीकु आहियो? दुआ बाबा तव्हांजो, तव्हां ख़ुशि आहियो, सभु ख़ैर आहे, तबियत ठीकु आहे बाबा? अल्लाह जो शुक्र। तव्हांजे साम्हूं तव्हां ॿुधायो प्रोग्राम ॾिसो पिया? हाँ प्रोग्राम थोड़ी देर थी आहे बाबा, ॾिसूं पिया। अवांजा महिमान अवां तमामु प्रोग्राम में चोॾींहं चंड लॻा पिया आहिनि ऐं ईअं ई चमक आहे, ईअं हला तव्हांजो रहंदी ऐं मोहबत हलंदी पई सभिनी जी। आमीन आमीन। जी टॉपिक ॿुधो आहे? हा उहो टॉपिक ॿुधो आहे तव्हांजो। असांजी आदतूं अलॻि कयो, सुठे पढ़ाई जे माहौल जे हिसाब सां सुठो टाइम गुज़ारे आया आहियूं हिन उमिरि में। सही। ऐं बसि हिकिड़ी ॻाल्हि हूंदी, जॾहिं शादी कईसीं त पोइ काफ़ी टाइम घर में गुज़रियो त भाई गवर्नमेंट जेका घर जी असांजी होम गवर्नमेंट आहे उहा चवंदी हाणे तबियत सां हिन ॿारनि खे बि चांहि ठाहे पीआरियो, असांखे बि पीआरियो। अच्छा पोइ आउं चवंदो भाउ इहो अमर मूंखे सेखारियो कोन्हे। चए भई इहा त बुरी ॻाल्हि आहे न, अमर तव्हांखे चांहि बि न अचनि सेखारी आहे, बाक़ी तव्हां ॾिसो जेको आहे सो। सही 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 बिल्कुलु सही था चओ। बाक़ी अलाह जो शुक्र आहे, निमाज़ रोज़ो तबियत माहौल तमामु पंहिंजो बहितरीनु आहे। मां अलाह पाक करम मंझो, अलाह ताला मूंखे ओॾी नेक औलाद अता कई आहे माशाल्लाह, सुठो टाइम गुज़रंदो आहे ऐं सुठी मोहबत सां दोस्ती जे हिसाब सां बचड़नि सां माहौल हलियो आहे माशाल्लाह। असीं तव्हां ख़ुशि रखे। सर्विस बि सुठी गुज़ारी आहे, 38-39 साल मोहबत सां गुज़ारी ऐं सचाई पंहिंजी आहे। ज़बरदस्त, सुठी ॻाल्हि आहे। ॿियो कुझु चवणु चाहींदव? हाँ अवांजा महिमान आहिनि, मां उन्हनि खे बि खोड़ सारियूं दुआऊं सलाम चवंदुमि। वालेकुम सलाम। अलाह पाक इन्हनि खे पंहिंजी ज़िंदगी में कॾहिं को कोसो वानरनि जो ईअं ख़ुशि गुज़ारींदा ऐं मोहबत कंदा रहंदा। आमीन। ऐं तमामु सुठियूं ॻाल्हियूं आहिनि, सुठी भाउजनि जी परफॉर्मेंस आहे ऐं सुठो किरदारु आहे ऐं सुठी माहौल सुठी तव्हांजे प्रोग्राम में अचनि था त तमामु हिकिड़ी बहितरीनु ॻाल्हि थी वञे। महिरबानी भाउ महिरबानी। हा वॾी महिरबानी। तव्हांखे अवांजी सॼी टीम खे जेका बि साथ आहे सत्सु सॼो सिंध सलामत, सास सलामत, अवांजी केतिरनि सलामत, शादुआबाद। अस्सलाम आमीन आमीन। थैंक यू भाउ, थैंक यू फज़ल मोहम्मद भाउ। ऐं इलाही सुठो लॻो तव्हां सां ॻाल्हाए करे। ऐं असांजो वाहिद प्रोग्राम आहे जंहिंमें ॿार खां वठी सीनियर सिटीज़न ताईं कॉल कंदा आहिनि ऐं इहो अंदाज़ो तव्हां बि लॻाए चुका हूंदो प्रोग्राम में, अॻ में बि आया आहियो, हाणे बि 2 कलाक खनि वेठा आहियो तव्हां। त मूंखे इलाही सुठो लॻंदो आहे जॾहिं कोई एतिरियूं दुआऊं ॾींदो आहे, छो जो इहो प्यार ऐं मोहबत जेका आहे बिना कंहिं मतिलब जी आहे, मतलब जे बग़ैर बिल्कुलु सही। अच्छा तारिक खां पुछंदासीं। तारिक तव्हां बि माशाल्लाह हाणे स्टार थी विया आहियो, त हिन विनर थियण खां पोइ वरी उन खां पोइ हाणे सॉन्ग तव्हांखे मिलियो माशाल्लाह सुठो, तव्हांखे कीअं थी मोट मिले ॿाहिरि? मोट माशाल्लाह पहिरियां त कोई सुञाणींदो न, सभिनि खे ॿुधाइणो पवंदो त यार मां जीअं इंट्रोडक्शन थींदो आहे पंहिंजो, ऐं हाणे माशाल्लाह के इंट्रोडक्शन हाणे माण्हू तव्हांखे ॿुधाए बिल्कुलु माना ॾिसण सां सुञाणे थो वञे हर को। माशाल्लाह हिकिड़ी नई सुञाण मिली आहे असांखे माशाल्लाह बिल्कुलु। ऐं घर वारा केतिरा ख़ुशि आहिनि? घर वारा त माशाल्लाह अञा ताईं मुंहिंजे सिंध सुपरस्टार जो हर एपिसोड पिया ॾिसनि डेली बेसिस ते। जी बिल्कुलु। अच्छा उन्हनि खे अञा त यकीन नथो अचे त असांजो भाउ या पुट जो कोई स्टार हिकिड़ो माना ख़ुशी जे हिसाब सां। सही। ऐं तव्हां हिकिड़ी ॿी ॻाल्हि पुछंदी, जॾहिं तव्हां आम छोकिरा हुयो, जॾहिं तव्हांखे केरु कोन सुञाणे पियो ऐं तव्हां चओ त हाणे मूंखे सभु सुञाणींदा आहिनि,
तहां जी मोट कीअं हूंदी आहे पोइ माण्हुनि सां तव्हां उन्हनि खे मोट में कहिड़ो जवाब ॾींदा आहियो माना हिकिड़ो अजीब फील थींदो आहे ईअं माना ईअं लॻंदो आहे यार माना ई छा पियो चए सम्झ में कोन ईंदो आहे त माना हिनखे छा जवाबु ॾिजे पोइ उहो शर्मिंदा थींदो आहे यार तारीख़ मां सां बीठो आहे गॾु ऐं रिसेंटली तक़रीबन 3 ॾींहंनि जी ॻाल्हि आहे हिकिड़ो छोकिरो आहे नंढड़ो पाड़े जो ई आहे पोइ उहो जॾहिं मूंखे प्रोग्राम में ॾिठो हो न त उनजी ख़्वाहिश हुई त मूंसां मिले पोइ हिकु दफ़ा मां ऑफिस टाइम ॿाहिरि निकिरां पियो थियो उन मूंखे ॾिसी वरितो ॾिसी करे मूंखे बीहारईं ॾाढो मूंसां माना एॾो ख़ुशि पियो थिए मूंखे चयईं त बाबा मुंहिंजो तव्हांजो ॾाढो वॾो माना फैन आहे उहो ऐं टियों ॾींहं जी ॻाल्हि आहे त इहो वरी मां ईअं ई कंहिं कम सां ॿाहिरि बीठो हुअमि त ईअं अची करे हुनजो बाबा मूंखां ईअं गुज़री वियो उहो गॾु हुयसि गुज़री वियसि त ईअं थोरो अॻिते वञी करे वरी मोटी आयो त चए यार तारिक साहिबु तव्हां बीठा आहियो मुंहिंजो वॾी ॻाल्हि आहे वर्दी में पिया वञो तव्हां माशाल्लाह तव्हां इज़त माना असांखे ॾिनी आहे माना ॾाढियूं दुआयूं ॾींदा आहिनि माशाल्लाह माण्हू ॾाढी ख़ुशी थींदी आहे जी बिल्कुलु सुठी ॻाल्हि आहे माशाल्लाह ऐं जेको कॉल आहे स्मार्ट सनाला जी कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम मदहोश मत करो मुझे अपना हुस्न दिखाकर वाह मदहोश मत करो मुझे अपना हुस्न दिखाकर मोहब्बत अगर चेहरे से होती तो खुदा दिल ना बनाता वाह 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 सनाला इहो कंहिंजे लाइ शेर चई सही ॿुधाइजा ई जर्नल शेर चयो कंहिंजे लाइ न इहो जर्नल त चई पियो कंहिंजे लाइ चई मूंखे ॿुधा बस जंहिंजे लाइ चयो सम्झी वियो हूंदो अच्छा मतलब जे कंहिंखे ॿुधाया हूंदो त मां चवंदमि सम्झी वञा हा ॿियो ॿुधायो टॉपिक ॿुधो आहे जी टॉपिक त ॿुधो आहे छा चवंदो मुंहिंजी बुरी आदत इहा आहे त मूंखे गुस्सो जल्दी में अची वेंदो आहे 2-3 दफ़ा मोबाइलियूं बि भॻियूं आहिनि मोबाइल भॻे कंहिं ग़रीब खे ॾेई छॾियो मां ख़तम कयां अच्छा पोइ ख़तम कोन थी अञा हाणे ख़तम थी वई आहे हाणे ख़तम थी हाणे लॻे थो महांगी मोबाइल वरिती अथई तॾहिं गुस्सो बि ख़तम थी वियो अच्छा अदा सां ॻाल्हाईंदुमि कहिड़े अदा सां ॻाल्हाईंदो अदा नोमान सां उहो त वयो हलियो हा हाणे तव्हां नोमी सां ॻाल्हायो ठीकु आहे जी ॻाल्हायो जी हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम भाउ छा हाल आहे ख़ुशि आहियो ख़ैर ख़ैरियत मालिक साईं जी महिरबानी तव्हां ॿुधायो अल्हम्दुलिल्लाह दुआयूं तव्हांजूं तव्हांजे साम्हूं वेठा आहियूं ॿियो ख़ैर आहे तबियत ठीकु आहे जी ॾाढो सुठो थो लॻे माशाल्लाह प्रोग्राम बि ऐं तव्हां बि मौला तव्हांखे सलामत रखे बसि इहा प्रोग्राम जी चमक आहे असांजे मथां हूअं असां एतिरा सुठा न आहियूं न तव्हां माशाल्लाह सुठा आहियो सॼी टीम तव्हांजी माशाल्लाह सुठी आहे प्रोग्राम थैंक यू ॿिए कंहिं सां ॻाल्हाईंदो ॿिया बि महिमान आहिनि सनाला जी हा ॿियो कंहिंसां ॻाल्हाइण चाहींदो अॼु कंफ्यूज छो थी आयो अॼु बस ठीकु आहे ओके हाणे सम्झी वियासीं तव्हां अॼु कंफ्यूज थी विया सो बहरहाल सुठो ॻाल्हाए रहिया असांजो नोमान ऐं जॾहिं बि कॉल कंदो आहे त असां गाना में ॿुधाईंदो आहे शेरो शाइरी ॿुधाईंदो आहे पर हमेशह वीचारे जे गाननि ते आउं तनक़ीद कंदी आहियां इलाही मतिलबु सदाईं ॾुखायल गाना ॿुधाईंदो आहे हाणे 2021 में उन ॾींहुं ख़ुशी जो गानो ॿुधायो असां पर हमेशह ईंदो चलो साल जी स्टार्टिंग हुन मतलब खुशी में कई आहे सो आउं चयोमांसि मुंहिंजो अॼु जेको बि ॿुधाई न त ख़ुशी जो ॿुधाइजां छो जो असां 2021 में अची चुका आहियूं अच्छा 2021 तव्हां कीअं सेलिब्रेट कीअं कयो उनखे वेलकम कीअं कयो वेलकम मां खां पर्सनली अगर मां पंहिंजी ॻाल्हि कयां त जीअं माण्हू वञी करे सी व्यू ते विया बाइक हो इन्हनि शयुनि खां मां दूर आहियां मां डिसेंट क़िस्म जो माण्हू आहियां एतिरी सेलिब्रेशन या हे हो न हा बाक़ी दुआनि सां स्टार्टिंग वधीसीं साल जी अच्छा ज़बरदस्त अच्छा कॉल आहे ज़ुबैदा जी कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अज़रा तव्हां सभिनीनि खे खोड़ सारा सलाम दुआऊं हुजनि हमेशह जीअं महिरबानी तव्हां बि ख़ुशि रहो हमेशह अल्लाह कंदो तव्हां बि हमेशह ईअं ख़ुशि रहंदो ईअं ख़ुशी तरह शो कंदा रहंदो लाइव शो आमीन आमीन टॉपिक ॿुधो आहे जी छा चवंदो अॼु मां ॿुधी न सघी आहियां ऐं रिपीट में ज़रूरु ॾिसंदी आहियां तव्हांजो अदरा शो अच्छा पर टॉपिक इहो आहे त माना बुरी आदत पंहिंजी अहिड़ी कहिड़ी तव्हां में बुरी आदत आहे जेका तव्हां चेंज करणु चाहींदा हुजो बुरी आदत जो टाइमिंग ते पहुची न सघंदा आहियूं या हिकु वॾी बुरी आदत आहे सही हा बस टाइमिंग ते सही पहुचंदासीं बस उहा थोरी थी वेंदी आहे डिले थी वेंदी आहे अच्छा ॿियो छा चवणु चाहींदव तमामु सुठो ईअं तव्हां ज़िंदगी अलाह तव्हांखे ॾे ईअं कंदा रहो शो ऐं असीं बि ॾिसंदा रहूं हमेशह ओके ओके आमीन थैंक यू ज़ुबैदा
अल्लाह जे मान में। थैंक यू, थैंक्स फॉर कॉलिंग। ऐं जेको आहे इहा प्रोग्राम जी लास्ट कॉल हुई, सो जिन जिन जी कॉल न लॻी उहे सभु दिलि में न कजो, छो जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, कॉल त कॉल आहे, केॾी महिल कंहिंजी लॻी सघे थी, कंहिंजी नथी लॻी सघे, टाइम बि बिल्कुलु ख़तमु थी चुको आहे। सो जेको आहे असां तारा खां स्टार्ट कंदासीं ऐं मैसेज वठंदासीं, उन खां पोइ नुमान आहे उहो मैसेज ॾींदो ऐं तारिक आहे, पर मां चवंदसि तारिक खां आख़िर में जेको आहे न थोरो कुझु ॿुधूं, आयो आहे त कुझु ॿुधूं न। ऐं मां इहो चवंदसि त मूंखे जवाबु त मिले। आबिद भाउ मां इहो चवां थी तारिक खां आख़िर में कुझु ॿुधूं, सही आहे? सो हा, मूंखे इजाज़त मिली वई। भई तव्हां तयारु रखो, को बि तव्हांजो फेवरेट सॉन्ग हुजे आख़िर में असांखे ॿुधाइजो, सही आहे न? छो जो अच्छा ॿुधाए छॾियो भला हाणे हूअं त कहिड़ो फेवरेट अथव, कंहिंखे घणो ॿुधंदा आहियो? मां रिक्वेस्ट विच में ॻाल्हि कटियां, हा जेको स्टार्टिंग में अची ॿुधाई साहिल पे खड़े, इहो इलाही सुठो वाकई में। अच्छा हूअं तव्हांजो पंहिंजो फेवरेट कहिड़ो आहे गीत? मुंहिंजो आइडियल सिंगर उस्ताद वहीद अली खान। हा जी, उनखे घणो अच्छा तव्हांजो त कोई आहे न, पोइ तव्हां इहो कीअं था चओ? हा मतलब वणंदो अथव, आवाज़ वणी हुई न, छा कयां? ओहो आवाज़ वणी करे मां रिक्वेस्ट कई आहे वधीक। इहो ॾिस तव्हांजी माना कामयाबी त हिननि खे गाना कोन वणंदा, पर तव्हांजो आवाज़ हिते तव्हांखे अंदाज़ो लॻी सघे थो त मां माना छा। अच्छा हिकिड़ी कॉल अञा आहे, उहो तारा जे लाइ आहे, स्पेशल कॉल आहे, ॾिसंदासीं तारा सुञाणे थी। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, कहिड़ा हाल आहे? ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु, तव्हां ॿुधायो? अल्लाह पाक जा एहसान। तारा सां ॻाल्हाईंदव? जी जी बिल्कुलु ॻाल्हाईंदासीं। केरु ॻाल्हाए पियो तारा? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, कैसी हो तायरा? मैं ठीक, आप बताएं चाचू कैसे हैं? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह पाक के करम। ये चाचू हैं आपके? कैसी हैं? जी मैं बिल्कुल ठीक ठाक, आप बताएं। एवन माशाल्लाह, आपका शो बिल्कुल वीआईपी जा रहा है। आप मुझे एक सवाल का जवाब तो दें, प्रोग्राम में क्यों याद करते हैं आपको? हाँ क्योंकि जब आप स्पेशल बन के आती है ना गेस्ट, तो आप सब घर वालों के लिए भी स्पेशल हो जाती है। नहीं, मैं आपके लिए स्पेशल नहीं हूँ, मैं वही तारा हूँ, आप लोग मुझे ऐसे भी याद कर सकते हो। जरूर जरूर याद करेंगे। और सुनाएं? मैं बिल्कुल फिट, आप बताएं। अच्छा खलील भाई। जी दीदी। हाँ खलील भाई, कीअं फील थींदो आहे तव्हांखे? ज़ाहिर ॻाल्हि आहे ये छोकिरी थी करे बाइक राइडर आहे, तव्हांजी भाइटी आहे, छा फील कंदा आहियो तव्हां? माशाल्लाह बेहतरीन। जॾहिं सभु घर वारा मिली करे असां टीवी ते स्क्रीन ते जॾहिं इनखे ॾिसंदा आहियूं, इलाही ख़ुशी थींदी आहे असांखे। त हिकु अजीब फीलिंग हूंदी आहे त हिकु बैकवर्ड एरिया जी छोकिरी थी करे जॾहिं असां इनखे टीवी ते ॾिसंदा आहियूं, असांजा पाड़े जा माण्हू, असांजे ॻोठ जा माण्हू जॾहिं इनखे ॾिसंदा आहिनि, वरी ॿुधाईंदा आहिनि तव्हांजी भाइटी टीवी ते आई आहे ऐं उहा प्रोग्राम में वेहे थी, ॻाल्हाए थी, उन ॻाल्हाइण जो अंदाज़, इलाही ख़ुशी थींदी आहे असांखे। वाह, थैंक यू खलील भाउ, थैंक यू, थैंक्स फॉर कॉलिंग। ऐं जेको टाइम बिल्कुलु ख़तम थी चुको आहे, नोमान मैसेज ॾेई वठो जल्दी सां। अच्छा मैसेज अॼु मुंहिंजो इहो ई हूंदो त ह्यूमिनिटी ऐं काइंडनेस ते आहे। त ख़ुदा इन्हनि ज़ात पात रिलीजन खां ॿाहिरि निकिरो, इन्हनि खां ॿाहिरि निकिरंदो त काफ़ी ख़ूबसूरत दुनिया आहे। छॾे ॾियो इहो हिंदू आहे, मुस्लिम आहे, शियो आहे, इन्हनि शयुनि खे ख़तमु करे हिकिड़ी इंसानियत जे बारे में सोचो। ज़बरदस्त मैसेज है, टाइम बिल्कुल खत्म थी चुको है। ता सभी जी वडी मेहरबानी, ता आयो जिंदगी नहीं तो सुभाणे मिलंदासीं कि नवन मेहमान सा कि नयन चेहरन सा। ताहिरा स्पेशली आपका बहुत शुक्रिया आप आई। आई बी गालिया त आखिर में जो है सॉन्ग बुधंदासीं। अब सॉन्ग बुधा। अल्लाह हाफिज़, बाय बाय। जल्दी कर। साहिल पे खड़े हो तुम्हें क्या गम, चले जाना मैं डूब रहा हूँ, अभी डूबा तो नहीं हूँ। ऐ वादा फरामोश में तुझ सा तो नहीं हूँ, हर जुल्म तेरा